दोस्तों जीएस सिंधी ॿोली पाण सिंधी नावल में थींदड़ तजुर्बनि जे हवाले सां 8वीं स्ट्रीम में लाइव आहियूं ऐं जेको आहे सो अॼु असांजे स्ट्रीम जो जेको मौज़ू आहे उहो आहे इश्क तमाम ब्रह तमाम नाविल जेको मैडम सहर गुल भट्टी साहिबा जो आहे नाविल ऐं मैडम असांखे कुझु देरि में जॉइन करण वारियूं आहिनि ऐं असांखे सिंधी ॿोली जो मशहूरु नक़ाद साईं अकबर लिगारी साहब जॉइन करे चुका आहिनि। अकबर साहब वेलकम सर, कीअं आहियो सर तव्हां? थैंक यू वेरी मच, बिल्कुलु ठीकु आहियां, थैंक यू जी जी सर। अच्छा दोस्तों असांखे अख्तर हफ़ीज़ बि जॉइन कयो आहे। अख्तर कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो तव्हां? अॼुकल्ह मां ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? जी जी फर्स्ट क्लास अख्तर, बिल्कुलु ठीकु। अच्छा दोस्तों ये असांजी अॼु लाइव स्ट्रीम आहे, महिरबानी करे असांजे लिंक खे तव्हां शेयर कंदा हलो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे तव्हां जेको आहे सो सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿाईंदा हलो। ऐं कुझु देरि में जीअं ई मैडम सहरगुल असांखे जॉइन कंदियूं त असां जेको आहे सो इन सेशन जो बाक़ाइदा आगाज़ कंदासीं। सभिनी खां पहिरीं नॉविल मां रीड कंदासीं, उन खां पोइ वरी जेको आहे सो हिन नॉविल ते असां तफ़सीली अंदाज़ में ॻाल्हाईंदासीं ऐं जेको आहे सो उन खां पोइ जेको आहे सो तव्हांजी लाइव चैट में जेके बि सवाल आहिनि उन्हनि खे बि असां जेको आहे सो एंटरटेन कंदासीं। Hello, can you hear me? Yes ma'am, welcome to the studio ma'am, we are live. Okay, I'm glad to know that. How are you madam? Meharbani, thank you so much. ओके दोस्तों असां सां गॾु सिंधी ॿोली जी मशहूरु नाविल निगारा मुहक़िक़ ऐं जेको आहे सो लतीफ़ साईं जी पाकू मैडम डॉक्टर सहर गुल साहिबा गॾु आहिनि। असां अॼु उन्हनि जे नाविल इश्क तमाम ब्रह तमाम ते जेको आहे सो सेशन करण वारा आहियूं। फर्स्ट ऑफ ऑल मैडम वेलकम टू अवर स्टूडियो एंड टू अवर चैनल and thank you for giving your precious time. We would like to start with our reading session. ऐं तव्हांखे गुज़ारिश आहे त प्लीज़ तव्हां पंहिंजे नॉविल मां कुझु सेक्शन रीड कजो त पोइ वरी असां बाक़ाइदा जेको आहे सो नॉविल ते डिस्कशन शुरू कयूं। मैडम Thank you so much. Thank you so much, Kaleem, and thanks for inviting me. And I'm so glad that you took interest into the novel and you want to you want to discuss about it. And thank you so much once again to everybody, including Akbar Saab. So I am reading kind of 2 paras from a novel. नाविल आहे इश्क तमाम बिरह तमाम ऐं उन जा 2 पैरा जेके शुरू वारा आऊं पढ़ां थी पई उहो ईअं थो शुरू थिए त देवदार जा वण लिङनि खे चहक ॾींदड़ पारे में पंहिंजी समूरी सावक खे उजरे बर्फ़ानी लिबास में वेढ़े पाण जालियो उभा थिया बीठा हुआ। सोचियमि बर्फ़ कीअं न मेरान जहिड़ी धरतीअ खे अछो लिबास पाराए सफ़ा नओं मंज़र ॾेई थी छॾे। हिकु पासे उहो मंज़र फितरत जी घणाईअ में हिकड़ाईअ जो हिकु बेमिसाल नमूनो महसूस थी रहियो हो त कीअं फितरत हर शइ खे हिकु ई रंग में रंगे हिकु जहिड़ो बनाए थी छॾे। ॼण पंहिंजी कसरत में बराबरीअ ऐं वहदत पंहिंजी कसरत में बराबरी ऐं वहदत जी अख़लाक़ियात जो हिकु अनोखो मिसाल पेश करे थी। ॿिए पासे बर्फ़ानी हेकड़ाईअ जी हिन सर्द तरीन संगीनीअ में जेकॾहिं गर्मीअ जो मुनासिब बंदोबस्तु न कयल हुजे हा त कंहिं बंदे बशर जो कमु न हो हिते रही सघे हा। हर शइ ॼमियल हुई, वण पन माक धरती, फ़क़ति इंसान जो वजूद हो जेको अंदर में गर्मीअ जी रवानीअ खे साण खणी हेड़ी रत ऐं मास खे ॼमाईंदड़ थधि में अणथक हलियो पियो। हिन जीअंदड़ जाॻंदड़ फितरत जी घणाईअ खे पसी मूं सोचियो फितरत में कसरत जे हूंदे बि हर वजूद जी तन्हाई अणटर आहे ऐं हिन पारे में या तन्हाई वधीक दर्द ॾींदड़ लॻे थी। मां पंहिंजा ख्वाब खणी सफ़र ते हलियोसि ऐं थियो ईअं जो उन ई सफ़र में मूं ॿिया नवां ख्वाब हथ करे वरिता हुया। निकितो हिकिड़े कम सांगे हुयसि, उन कम खे त जीअं जो तीअं पूरो कयुमि, पर उन खां पोइ हिकु पूरी ज़िंदगीअ जो नओं खाको खणी मोटी रहियो हुअसि।
हींअर मुंहिंजी ज़िंदगीअ में मुंहिंजी इल्मी ऐं तहक़ीक़ी कम सां गॾु ॿुधमत बि हो, योगणी हुई, ॿुधनि जा फ़िक्री दास्तान हुया। हाणे मूंखे छा करिणो हुयो? मूंखे पए इश्क जी दुनिया में अनेक सफ़र करणा हुआ, खोड़ सारो लिखणो हो, पढ़णो हो। न रुगो इहो पर हुन सां गॾु हाणे ॿुधबत बि मुंहिंजे जिस्म तोड़े मुंहिंजे रूह जो हिसो बणिजी चुको हो। हू लद्दाख मां दिल्लीअ ॾांहुं वापसीअ वारे सफ़र दौरान अचानक मनाली मां हली वई हुई ऐं मां विछोड़े जे दर्द जूं इंतिहाऊं खणी उन्हनि ई बर्फ़ानी जायुनि ते बार बार वञी खेसि तलाश कंदो रहियुसि पे, जिते साणसि गॾु हसीन तरीन वक़्तु गुज़ारियो हो। काफ़ी आहे, मूंखे लॻे थो एतिरो। जी मां थैंक यू सम्झां वेरी थी ही जेका शइ मूं पढ़ी आहे, दिस इज़ काइंड ऑफ व्हेन आई वाज रीडिंग इट आई रियलाइज्ड दैट it gives a kind of a mirror image to the entire story of the novel. सॼो जेको मतिलबु नॉवल आहे उन में तलाश आहे ऐं हिकिड़ो माण्हू जेको ग़ाइबु आहे हुनजी तलाश आहे, फ़िक्र जी तलाश आहे, ॿुधमत जी तलाश आहे, मोहबत जी तलाश आहे। जी 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 बिल्कुलु मैडम। अच्छा, अकबर साहब ॾे असां हलूं था पहिरीं मैडम, उन्हनि खां हिन नॉवल जे हवाले सां इनिशियल कमेंट्स वठूं था, पोइ वरी तव्हां ॾे अचूं था ऐं अख्तर ॾे असांखे डॉक्टर मुबारक लाशारी साहब बि जॉइन कंदा ऐं अमर लिगारी साहब बि जॉइन कंदा। जेसि ताईं दोस्त असांखे जॉइन कनि असां ही सेशन फॉर्मली अॻियां वधायूं था। अकबर साहब प्लीज़ तव्हांजा हिन नॉवल जे हवाले सां जेको आहे सो इनिशियल कमेंट्स, उन खां पोइ जेको आहे सो पाण वरी इन जे मुख़्तलिफ़ आस्पेक्ट्स ते डिस्कस कंदासीं। अकबर साहब। थैंक यू। आवाज़ मुंहिंजो क्लियर आहे? जी जी सर, मूंखे त क्लियर जी अचे सर। पियो। जी थैंक यू। जी सर, तव्हांजो आवाज़ क्लियर आहे सर। जी, जीअं राइटर पाण ॿुधायो, न बि राइटर ॿुधाए हा तॾहिं बि आउं ही पहिरियों दफ़ो पढ़ी। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां त जीअं DNA मां ख़बर पवंदी आहे त उन सॼे वजूद में छा छा आहे, तीअं राइटर शऊरी तौर ते त शायदि न कंदो हुजे ईअं, पर लाशऊरी तौर ते शुरू में कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं करे वेंदो आहे राइटर जो उन नॉवल जो या ईंदड़ शइ जो DNA हू ॾेई छॾींदो आहे। हाणे इहा पढ़ंदड़ या नफ़ाज़ी ज़हन जी लेबोरेटरी आहे त उन DNA जे जेके कोड खे हू कीअं थो डिकोड करे। हिन में ई कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि, पहिरीं ई सुफ़े में कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके अॻिते हली नावल जे राह खे मुतयन कनि था, जिन में हिकिड़ो लफ़्ज़ तलाश आहे। इहो तलाश लफ़्ज़ जेको आहे उहो सॼे हिन नावल जो रूह आहे। त उहो DNA ज़ाहिर आहे हिकिड़ो इशारो हूंदो आहे, कोड हूंदो आहे। प्लस जेको हिन पहिरें सुफ़े जो जेको मंज़र निगारी आहे, त ज़ाहिर आहे इहा मंज़र निगारी असां ॾिसंदे ई असां चवंदासीं त ही को उतरिया या सर्द इलाइक़ा अहिड़ा आहिनि। पोइ अॻिते हली वरी मनाली जो ज़िक्र बि जीअं अचे थो त ख़बर थी पए त हीउ इंडिया जो को इलाइक़ो आहे। हाणे ही नाविल तक़रीबन मां सम्झां थो 600 पेजिस जो नाविल आहे, 650 पेजिस जो नाविल आहे। त हिन नाविल खे मुख़्तसरन बयानु करणु ॾाढो ॾुखियो आहे। त ईअं चइजे त चंद लफ़्ज़नि में हिन नाविल खे बयानु करे छॾिजे मुख़्तसिर, ऐं उन खां पोइ बहरहाल पोइ बि हिकिड़ो आउटलाइन जेका आहे हिन नाविल जी उहा आउं ॿुधायां थो, इनिशियल कमेंट्स, पोइ वरी आख़िर में आउं तजियो पंहिंजो पेश कंदुसि। उहो इहो आहे त हिन में हिकिड़ो जेको मुख्य किरदारु आहे उन एंथ्रोपोलॉजी में डिग्री वठण खां पोइ, इंग्लैंड मां डिग्री वठण खां पोइ हू फर्दर रिसर्च जे लाइ ऐं इन ते बुद्धिज़्म ते रिसर्च करण जे लाइ हू इंडिया अचे थो। उते हुनजी इन ई जेको पस मंज़र जेको हुन पहिरियों पेज जो आहे, अहिड़ी मौसम में ऐं अहिड़े ई माहौल में हू हिकिड़ी ख़ूबसूरत छोकिरी ॾिसे थो जेका बुद्धिस्ट आहे ऐं मुख़्तलिफ़ एक्सरसाइज़िस करे पई बुद्धिज़्म जूं। उनजो नालो आहे मेंतोख। हू मेंतोख खे ॾिसे थो ऐं पोइ हुन सां दोस्ती करे थो, दोस्ती ॿिन्ही जी थी वञे थी ऐं पोइ में गिरफ़्तार थी वञे थो।
ऐं हिननि जी मोहबत काफ़ी अॻिते ताईं वधी वञे थी, पर हू जीअं त बुद्धिज़्म सां वधीक कमिटेड हूंदी आहे, तंहिंजे करे हू बुद्धिज़्म जी अॻी मंज़िल या आख़िरी मंज़िल ॾांहुं सफ़र करण जे लाइ हिन खे ॿुधाइण खां सवाइ उहा हली वञे थी केॾांहुं। हू जॾहिं गुम थी वञे थी त पोइ हिन जी तलाश शुरू थिए थी ऐं पोइ बार बार उन्हनि जॻहियुनि ते वञे थो, वापसि बि अचे थो, वरी वञे थो, पर आख़िर में वरी मायूस थी वापसि मोटी बि अचे थो। उन सां गॾोगॾु ॿियो हिकिड़ो किरदारु आहे जेको उहो बि हिकिड़ो अहम किरदारु आहे, उहो आहे जादम। जादम बुद्धिस्ट आहे, सिंधी बुद्धिस्ट, ऐं उनजी हिकिड़ी ख़ूबसूरत वाइफ आहे मीरा। पर हू जादम बि ईअं करे थो त हू बुद्धिज़्म जे अॻियनि मंज़िलनि ॾांहुं वधण जे लाइ गौतम बुद्ध वांगुरु हू बि पंहिंजी घरवारी खे घर में छॾे, हुनखे रोंदो पिटींदो छॾे, ऐं हूअ बि तलाश में निकिरी हलियो वञे थो। लेकिन घणी तलाश खां पोइ हुनखे गिल्टी फीलिंग थिए थी ऐं हुनखे पंहिंजी मीरा जी मोहबत वरी वापसि वठी अचे थी। हू जॾहिं वापसि पहुचे थो, ख़बर पवे थो त मीरा वरी हिन जी तलाश में निकिरी चुकी आहे। ईअं हिक ॿिए जी तलाश शुरू थिए थी। कबीर जेको आहे उहो मेंटोख खे ॻोल्हे पियो, जादम मीरा खे ॻोल्हे पियो, मीरा जादम खे ॻोल्हे पई, मेंटोख कंहिं अज़ली सचाई या निर्वाण खे ॻोल्हे पई। इहो ॻोल्हा जो सफ़र हले थो ऐं इहो ॻोल्हा जे सफ़र में जीअं त सफ़र अहम आहे, मंज़िल खां वधीक सफ़र अहम आहे, त उन सफ़र में हू घणो कुझु ॾिसनि था। उहो सफ़र में सयाहत बि अचे थी, बुद्धिज़्म सॼो अची वञे थो। मक़सदु यकीनन हिन जो इहो कोन हो त इहा रुॻो तलाश हुजे। उन तलाश जे दौरान जेको बुद्धिज़्म जो सफ़र आहे उहो असुल मक़सदु हो। त इन ई मक़सद खे माणण जे लाइ ऐं हिनखे बुद्धिज़्म जी ॼाण वठण जे लाइ जॾहिं हिननि जी मुलाक़ात थिए थी जादम जी ऐं हिन जी कबीर जी, त जादम हिन खे हिकिड़ी डायरी ॾिए थो त चए थो ही डायरी पढ़, हिन मां तूं बुद्धिज़्म खे सही तरीक़े सां सम्झी सघंदे। उहा ऐं ख़तो किताबत हूंदी आहे, डायरी ख़तो किताबत हूंदी आहे एक्चुअली। उहा ख़तो किताबत जेका आहे उहा जादम जो उस्ताद खणी चइजे या रूहानी उस्ताद लतीफ़ सां हूंदी आहे। लतीफ़ 13 सालनि जी उमिरि में वियतनाम हलियो वियो हो ऐं उते हुन वञी बुद्धिज़्म जे स्कूल में मकतब में वञी पढ़ियो हो ऐं उहो सीनियर थी चुको हो ऐं उहो ख़तनि जे ज़रिए वरी जादम खे गाइड कंदो हो। उहे ख़त जेके आहिनि उहे ॾाढा दिलचस्प ख़त आहिनि ऐं उहे बुद्धिज़्म जे बारे में तमामु घणी ॼाण ॾियनि था। ऐं कहाणी खे अञा बि खोलणु नथो चाहियां, ॾाढो कहाणी में सस्पेंस हूंदो आहे, आख़िर ताईं कहाणी में सस्पेंस हूंदो आहे। त हींअर बि आउं थोरो सस्पेंस ई रखां थो त आख़िरी जेको मंज़र हूंदो आहे उते सभु तलाश कंदड़ हिकिड़ी जॻह ते गॾु थींदा आहिनि। मीरा बि उते हूंदी आहे त मेंटोख बि उते हूंदी आहे। लुम्बिनी शहर जेको असांजे महबूब गौतम बुद्ध जो जेका आख़िरी आरामगाह आहे उते मेंटोख बि उते, मीरा बि उते, जादम बि उते, कबीर बि उते। ऐं उहो आख़िरी मंज़र ॾाढो दिलि खे छुहंदड़ मंज़र आहे ऐं हिते ई कहाणी ख़तमु थिए थी। जॾहिं ॿियनि खे त कंहिंखे मंज़िल मिले थी या नथी मिले, पर मेंटोख खे पंहिंजी मंज़िल मिले थी जंहिंखे हू निर्वाण चवे थी। उहो निर्वाण हुनखे मिले थो ऐं उहो निर्वाण अजीब आहे त गौतम बुद्ध खे जॾहिं निर्वाण मिलियो हो त हू जंगल जी तलाश ख़तमु करे ऐं वापसि सिविलाइज़ेशन ॾांहुं आयो हो, पर मेंटोख खे जॾहिं निर्वाण मिले थो त हू हिन दुनिया खे ई छॾे वञे थी। बहरहाल निर्वाण जा शायदि घणा क़िस्म आहिनि। ऐं हिते स्टॉप कयां थो ऐं हाणे कुझु ॿिया दोस्त ॻाल्हाइनि, पोइ आउं वरी हिन ते ॻाल्हाईंदुसि।
जी थैंक यू वेरी मच अकबर साहब। अच्छा जेको आहे सो हिन नॉवल में त उहे त कमाल जा मंज़र आहिनि, पर जेको हिकिड़ो मूंखे जेको मंज़र वणियो हो उहो जेको हो सो जेको फेस्टिवल आहे लद्दाख में शायदि थिए थो, को फेस्टिवल आहे उते पहुचे थो ऐं उते हू केव में वञनि था, उहो जेको मंज़र आहे उहो तमामु ज़बरदस्त ऐं हिकिड़ो छिकींदड़ अट्रैक्टिव उहो सीन आहे जेको मैडम क्रिएट कयो। अच्छा असां पहिरीं मैडम खां पुछूं था निर्वाण जे बारे में। जीअं अकबर साहब निर्वाण जी ॻाल्हि कई आहे, हिकिड़ो त निर्वाण जे हवाले सां मैडम तव्हां असांखे थोरो डिस्क्राइब कयो। ॿियो हिन नॉवल जे हवाले सां जेके तव्हांजा एक्सपीरियंसिस रहिया आहिनि प्लीज़ उहे तव्हां असां सां ज़रूरु शेयर कजो, छो जो तव्हां हिकु रिसर्चर बि आहियो ऐं हिकिड़ो जेको रिसर्चर आहे उहो फिक्शन जॾहिं लिखे थो त उन जो एक्सपीरियंस असां ज़रूरु उहो ॿुधणु चाहींदासीं त उहो कीअं रहियो ऐं जेको आहे सो उन में तव्हां जेको आहे सो एॾो जेको हिकिड़ो तवील नॉवल आहे उन में तव्हांखे टाइम केतिरो लॻो हिकु त, ऐं उहो तव्हां कीअं मैनेज कयो आहे। प्लीज़ तव्हां इहो पंहिंजा एक्सपीरियंसिस असां सां राइटिंग एक्सपीरियंसिस ख़ासि करे फिक्शन जे हवाले सां उहे प्लीज़ शेयर कजो मैडम। मैडम प्लीज़ माइक अनम्यूट कजो, तव्हांजी माइक अनम्यूट कजो। हाणे सही आहे, आवाज़ अचे पियो, सॉरी जी जी माइक। जी जी त निर्वाण ते आउं डेफिनेटली ॻाल्हाइणु चाहींदसि, पर अकबर साहब मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त नॉवल खे जंहिं तरीक़े सां बयानु कयो आहे हुनजी मिस्ट्री ग्रहण ॾिनी अथनि। आख़िर में मूं इहो तइ कोन कयो आहे त हू जेको मुख्य किरदारु आहे हुन माईअ जो मीनतो उहा मरे थी या नथी मरे, आई हैव लेफ्ट इट। हू पहिरीं हुनखे डेथ ॾेई छॾी हुई, पर पोइ जेके इनिशियल रिव्यूअर्स हुआ मुंहिंजे नॉवल जा, जंहिंमें ख़ासि करे सर जावेद भुट्टो, उहे सभु चिड़ी पिया त वाई शी शुड डाई। सो आउं हुनखे छॾे ॾिनो आहे। ऐं पाण बि शायदि मूंखे लॻे पियो त 5 साल लॻी त नॉवल लिखंदे लिखंदे उन्हनि किरदारनि सां एतिरो गॾु रही हुअसि जो मूंखे बि लॻो त उनखे मारिया न, पर उनखे मूं सेमी डेथ ॾेई छॾे ॾिनो आहे। यू आर वेरी राइट, बिकॉज अकबर साहब, यू आर वेरी राइट, आई जस्ट चेंज अ फ्यू सेंटेंसेस to create a mystery, either she died or not. I'm not saying she didn't die. I'm not saying she died, but I am just as if taking her to death and give a pause for the reader. I've done that. ही लिखण जो तजुर्बो ईअं हो त हिन में कुझु पोर्शन्स जेके आहिनि से 2010 में लिखियल आहिनि, ऐं तंहिं वक़्त में ही नॉवल पहिरीं शुरू कीअं थियो। ऐं ज़िंदगी ॾाढी अजीब मिस्ट्री आहे। मूं पंहिंजी ज़िंदगी में डायरी लिखणु शुरू कई। मुंहिंजी लाइफ जो ॾाढो हिकिड़ो इम्पोर्टेंट पीरियड हो जंहिंमें ऐं इस्लामाबाद में रहंदी हुअसि ऐं पुख्तूनख्वा ते तहक़ीक़ कंदी हुअसि, तालिबानाइज़ेशन ते 2 साल अॻु में। ऐं हिकिड़ो मास्टर्स करे आई हुअसि इंग्लैंड मां, उनजी थीस एंथ्रोपोलॉजी में, उनजो थीसिस हो ग्लोबलाइज़ेशन ऑफ जिहाद। सो ऐं पुख्तूनख्वा ते कमु कंदी हुअसि तंहिं वक़्त में। ऐं मुंहिंजी पंहिंजी निजी ज़िंदगी सिंध सां कनेक्टेड हुई, बिकॉज़ आऊं तंहिं वक़्त में शादी जी तयारी पे कई। सो काफ़ी पेचीदगियूं हुयूं प्रोफेशनल। तव्हां सोचो एक्सट्रीमिज़म ते कमु करणु सोलो कोन हो, ऐं वरी उहो छॾे करे यू नो ज़िंदगी में ट्रांज़िशन पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में अचणी लाइ छॾे करे वापसि सिंध अचां। उते मूं क्लासिकल डांस पे सिखियो इस्लामाबाद में, तंहिं वक़्त में क्लासिकल म्यूज़िक पे सिखियो, हारमोनियम पे सिखियो। आई स्टिल ट्राई टू प्ले दोज़ रागिनीज़। उन सॼे पीरियड में मूं सोचियो त वाई नॉट टू राइट अ डायरी। मूं डायरी लिखणु शुरू कई, ऐं उन डायरी मां हिकिड़े ॾींहुं उन डायरी जो जॾहिं लिखी आहे रात जो पूरी कंदी हुअसि, मूंखे इहो तय हूंदो करिणो हूंदो त मूंखे कुझु बि थिए मूंखे डायरी ज़रूरु लिखणी आहे। ऐं उन में मूंखे इहो ज़रूरु लिखणो आहे त व्हाट इज़ लर्निंग ऑफ माई डे, और व्हाट गुड थिंग आई डिड, and what thing I must change, and then what is the learning of the day. Learning of the day मां हिकिड़े ॾींहुं मकाल मो निकिरी आयो। मकाल मो निकिरी आयो लतीफ़ ऐं जादिम जा जेके मकालमा आहिनि, जेके ख़तो किताबत आहे, हिकिड़ो फिलोसॉफिकल सवाल पोइ जवाब, पोइ सवाल पोइ जवाब, उहो उतां शुरू थी वियो। ऐं उहो मूं लिखियो, ऐं उहो मूं पहिरीं पूरो कयो। हुन में जेका ॿी कहाणी आहे मीनतोख ऐं कबीर जी, ऐं जंहिंमें जादिम जी लव स्टोरी आहे,
उहा बि हुई मुंहिंजे ज़हन में, उहा बिट्स एंड पीसिस में लिखी रही हुअसि, त मूंखे ख़बर हुई किथे कॾहिं कॾहिं हुनखे उणींदसि, पर मूं सॼो जेको इन जो मकालमो आहे, इन जो जादमी लतीफ़ जे विच में हुनखे मुकमिल करे छॾियो। ऐं तंहिं वक़्त में सिंध एक्सप्रेस में मूं हुनखे छपरायो बि उन खां पोइ बाद में, आई थिंक 2-3 साल छॾे करे किस्तवार, आई थिंक उन जूं 70-80 किस्तूं छपियूं हुयूं तंहिं वक़्त में। सो इहो हिकिड़ो मुंहिंजो इतां हिन जनम वरितो। एंड नॉवल जन बाक़ाइदे मूं सोचियो त हाणे ही मकालमो आहे, हाणे इन ऐं ही कहाणी आहे मुंहिंजे ज़हन में, हाणे हिनखे नॉवल लिखां। एॾो सॼो लिखण खां पोइ मूंखे 5 साल लॻा टू फिनिश इट। 5 साल, पोणा 5 साल छपजण ताईं टोटल। ऐं कराची यूनिवर्सिटी में हूंदी हुअसि तंहिं वक़्त में, इट वॉज़ ऑल्सो वेरी कॉम्प्लिकेटेड टाइम। आई वॉज़ डायरेक्टर एट बेनज़ीर चेयर, ऐं उते हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो एॾो वॾो। पहिरियों दफ़ो मूंखे कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट जी बि हेड हुअसि। सो ज़ाहिर आहे उते ॾाढो चैलेंज हुयो। उन चैलेंज जे दौरान मूं वटि सुबुह जो आउं बेनज़ीर चेयर ते वेंदी हुअसि, उन्हनि मूंखे हटाए छॾियो हो। पोइ आई यूज़ टू गो टू हाई कोर्ट, आई वेंट टू हाई कोर्ट। हाई कोर्ट उन्हनि खे कंटेम्प्ट इशू कया। कोर्ट जूं हियरिंग्स पर्शियन सिखंदी हुअसि, ऐं शाम जॾहिं थींदी हुई न, त आई हैड दिस काइंड ऑफ रिफ्यूज, हिकिड़ो अहिड़ो रेस्पाइट हूंदो हो जो मूंखे सभु कुझु विसरी वेंदो हो। त कराची यूनिवर्सिटी में आई एम चैलेंज्ड। मुंहिंजो बॉस जेको वाइस चांसलर, ही इज़ नॉट हैप्पी विथ मी बिकॉज ऑफ द कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट। मुंहिंजी टीम जेका आहे सा उहा मूं मां ख़ुशि कोन्हे, मेजॉरिटी ऑफ देम। त हीअ ऑनेस्ट आहे, ऐं न खाए थी न खाइण ॾिए थी। आई एम जस्ट टेलिंग यू द सिचुएशन। ऐं वॉक करे कोन सघंदी हुअसि छो त बाइक वारा हैरेस कंदा हुया। I used to be kind of closed into that guest house जिते रहंदी हुअसि यूनिवर्सिटी में। उते then I used to forget हिन नॉवल या मुंहिंजी लाइ एॾी हिकिड़ी थोड़ी हुयो। ये किरदार, कबीर जो किरदार, जादम जो, लतीफ़ जो, मीनतोख जो, ये किरदार मूं जोड़िया। माना जीअं जीअं ज़िंदगी में जेका जेका मूं आइडियलिज़म कई, सोचियो, उन्हनि किरदारनि खे मूं ठाहिणु शुरू कयो। मूंखे विसरी वेंदो हो शाम जो 5 बजे खां पोइ आई हैव एनी प्रॉब्लम्स। इहो ई अगरि तव्हां सोचो न लाइफ में, उन खां पोइ मूं शायदि कुझु कोन कयो आहे, एॾो प्रोडक्टिव कोन आहियां बाद में। पर 2015 खां वठी 2018 ताईं बेनज़ीर चेयर, केस फाइट करणु, पर्शियन डिप्लोमा करणु, सर जावेद जे 3-4 किताबनि ते कमु करणु, पंहिंजो नॉवल पूरो करणु, पंहिंजी डॉक्टरेट पूरी करणु, पंहिंजी हिकिड़ी कॉम्प्लिकेटेड पर्सनल लाइफ हुई मुंहिंजी, मैरिटल बि, उनखे बि हलाइणु। आई वाज़ काइंड ऑफ मूंखे लॻो त मुंहिंजो टाइम रहियल हुआ। सुबुह जो 6:30 उथणो हुयो, पोइ ही कमु करणो हुयो, पोइ 8 बजे क्लास में पहुचणो हुयो, पोइ 9 बजे ऑफिस पहुचणो हो, पोइ 11 बजे कोर्ट पहुचणो। एज़ इफ some kind of force was guiding me, steering me। किथे मां बीठसि कोन, ख़ौफ़नाक तरीन टाइम हुयो। एंड दैट मूंखे विसरी वेंदो हो त पोइ त ॾींहुं मुंहिंजो केॾो ॾुखियो हुयो। आई एम हैरेस्ड। सो एट दैट टाइम आई फिनिश्ड माय नॉवल। मूंखे अञा ताईं ख़बर कोन्हे त उहो कहिड़ी सहर हुई जे इहो नॉवल लिखियो। ऐं हींअर पाण जॾहिं वरी ॿीहर अलाए केतिरे अरसे खां पोइ पढ़ां पई, ट्रांसलेशन मां हिनखे उर्दू में कराए चुकी आहियां, पढ़ी चुकी आहियां, पर सिंधीअ में पढ़ां थी, मूंखे वरी लॻे थो त ओ माय गॉड, आई नीड टू रीड इट एंड ट्राई टू अंडरस्टैंड इट अगेन त व्हाट आई रोट। सो पाण हिनखे ॾिसी हैरान थियां थी, ऐं काश त आऊं वरी अहिड़ी साॻी प्रोडक्टिव थियां। सो ॿियो तव्हां मूंखे निर्वाण जे लाइ चयो। मूंखे मुंहिंजो मक़सदु कतई इहो कोन हो त उन नॉवल में मां बुद्धिज़्म ॿुधायां। मुंहिंजो कतई इहो मक़सदु कोन हो त उन नॉवल में ऐं निर्वाण सम्झायां, छो त आउं पाण निर्वाण सम्झाई कान थी। मूंखे सम्झ में कोन थो अचे निर्वाण छा आहे। आई ट्राई टू अंडरस्टैंड इट इन द बुद्धा's language, what Siddhartha meant it, how he was philosophizing it. But personally, it's a process. I see we reach at some stage and we may call it a nirvana, and then we go on again ahead, and then saturation endless आया, मुंहिंजी saturation कान थी थिए। सो आउं पाण हुनखे सम्झी कोन आहियां। अकबर साहब पाण ॿुधाए सघनि था छा आहे। मां हिकिड़ो कमु कयो आहे, मूं हिननि किरदारनि खे मोहबत कराई आहे हिकिड़े पासे। ऐं तव्हां नोट कंदो हिन किरदार जो जेको नैरेटर आहे मर्द आहे, जेको ॻाल्हाए थो मर्द आहे। इहा शइ मूं सिखी कुंडेरा खां।
ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलंदसि टेक्निक्स मूं किथां अडॉप्ट कयूं आहिनि. कुंडेरा मूंखे आइडेंटिटी में हैरान करे छॾियो. जॾहिं कुंडेरा माईअ जा फ़िक्र, उनजो सोच, उनजी मैडम मुंहिंजे ख्याल में तव्हां मिलान कुंडेरा जो रेफरेंस ॾेई रहिया आहियो. मिलान कुंडेरा. जी जी, मिलान कुंडेरा जे आइडेंटिटी नॉवल जो मिलान कुंडेरा जो आइडेंटिटी नॉवल. उन में हिन मूंखे हिकिड़ो हैरान कयो, हिकिड़ी साॻी कहाणी खे जेको किरदारु आहे मिलान कुंडेरा ख़ुदि माईअ जो वर्शन जॾहिं ॿुधाए थो त I took aback. I said, how can a man understand to that level a woman, how she thinks, how she perceives love? उन में हिकिड़ो किरदारु आहे जेको उहा पसार करे पई, सोचे पई, and how the man is thinking. उन सॼो उनजो फोकस हो मर्द आहे. जी जी, चैंताल जो इहो साॻियो सोचे चैंताल नालो. Exactly, Chantal Jacob था उनखे सॼो. तो that character, अच्छा इहो मां उतां इंस्पायर थियसि. ऐं उहो मूं मर्दनि जे किरदार खे जीअं I want to see, especially Kabir's character, I created it, I forged it. जीअं न कंहिंजा पेंटिंग ठाहिबी आहे, सुहिणा नेण नक्श ठाहिजनि, I created, ऐं उनखे उणियो आहे पई उन किरदार खे, कबीर जे खे. अच्छा, ॿियो मुंहिंजे लाइ चैलेंज हुयो त फिलॉसफी जी स्टूडेंट आहियां, त जीअं ऐं पाण प्रोग्रेसिव आहियां, एट दैट टाइम I was kind of very, I would say now I'm not neither theist nor atheist, but that time I was kind of, ideologically I was thinking atheism, and I still kind of, ideologically understand it. So हिकिड़ो कैरेक्टर एथीस्ट आहे, हिकिड़ो कैरेक्टर एग्नोस्टिक आहे, ऐं लतीफ़ जेको आहे स्टॉन्च थीस्ट आहे. इन्हनि टिनी जो फ़िक्र मूंखे ॾेखारणो हुयो त इहे टे कीअं आहिनि. मूंखे हिकु दफ़ो जामी साहब नॉवल जॾहिं उन्हनि पढ़ियो, ही वॉज जावेद साहब सां गॾु उहे बि रिव्यूअर हुया, त मूंखे उन्हनि चयो खिली करे, चीची तूं ॿी टिनी खे जॾहिं मकालमो कराई थी ऐं उन्हनि खे मंतकी तौर ते ॿुधाइनि था पिया पंहिंजो पर्सपेक्टिव अबाउट रिलीजन, अबाउट वर्ल्ड, अबाउट कॉस्मोलॉजी, उहे टई एतिरा स्ट्रॉन्ग आहिनि, जो माण्हू सम्झे कोन थो सही केरु आहे. त हुननि जो चवणु हुयो, कर मञंदा बि हिनखे, चवणु हुयो मूंखे, जीअं पाण प्रोग्रेसिव आहिनि, पाण एथीस्ट आहिनि, मूंखे चवनि त तूं एथीस्ट खे स्ट्रॉन्ग ॾेखार हुन में. त आई डिडंट डू दिस डेलिबरेटली, ऐं मां हुननि जी उहा ॻाल्हि कोन मञी. सो मूं उहो बि क्रिएट करण जो कोशिशि कई त मां इहो हिकिड़ो फ़र्क़ु ॾेखारियां. जॾहिं बहस थिए थो त बहस में माण्हू कीअं मकालमे में वञे थो, ऐं कंहिंजो मंतक स्ट्रॉन्ग आहे, कंहिंजो वीक आहे. हिकिड़ो त इहो उन में मूं ॾेखारियो. ॿियो मूं नॉवल में ॿोली मुख़्तलिफ़ कई आहे. मूं 3 हिकिड़ा लफ़्ज़ अहिड़ा कढी छॾिया जेके मूंखे लॻो त उन्हनि 3 लफ़्ज़नि जा 3 मुतबादिल, 3 मां हर लफ़्ज़ जा 3 मुतबादिल लफ़्ज़ हूंदा. मिसाल, मुसाफ़िर जेको लफ़्ज़ आहे उहो कॾहिं बि किथे बि लतीफ़ नथो इस्तेमालु करे, लतीफ़ पांधी थो चए. मोहब्बत लफ़्ज़ लतीफ़ इस्तेमालु कोन थो करे, इश्क इस्तेमालु करे थो. ऐं सफ़र खे पंध चए थो. सही आहे. त अहिड़ी क़िस्म सां मूं 3 लफ़्ज़ जेके रखिया, ऐं कबीर ऐं मिनतोख जी जेका ॿोली रखी आहे मूं थोरी मॉडर्न, जीअं असीं ॻाल्हाईंदा आहियूं, थोरा अंग्रेज़ी जो इंदिराज आहे हुन में किथे किथे. जादम खे मूं सिंधी रखी आहे, जदीद उहो मिक्स थो ॻाल्हाए पियो, पर ॿुधी जेको लतीफ़ आहे जस्ट पुट उन में संस्कृत बि विधी आहे किथे, निज निबार सिंधी क़दीम लफ़्ज़, त जीअं पढ़ंदड़ हिकदमि महसूसु करे त ही केरु पियो ॻाल्हाए. इहा हिकिड़ी शइ मूं कोशिशि कई आहे हिन में. बाक़ी निर्वाण जी आई एम एंडिंग बिकॉज़ आई एम टॉकिंग एंडलेस. निर्वाण एक्चुअली मूं हुन में विधो कोन्हे. नई मां इहो चवां थी त मीनतोख खे अल्टीमेटली निर्वाण मिले थो. आई डोंट नो, मे बी मीनतोख इज एक्सरसाइजिंग हर एजेंसी. I have shown a woman showing her agency vis-a-vis love, vis-a-vis choice. ईअं नाहे त हूअ हिकिड़े स्टेज ते तंग अची थी वञे या वफ़ा नथी करे सघे या उन में वटि मोहबत जो अहसासु न आहे. मूंखे लॻे थो हिकिड़ी स्टेज ते आई मेड हर टेक एजेंसी फॉर सम रीज़न. उनखे आउं बयानु करे सघां थी, अॻिते उनखे खोलींदासीं त वाई शी वॉज गोइंग ऑन अ जर्नी initially in search, and then finding someone, then falling in love and going into relationship with him, and then suddenly she's boggled what was in her mind.
I know that I can tell अगर the discussion थियो त. That's it. अच्छे तव्हां वरी को ॿियो सवाल पुछो. जी थैंक यू वेरी मच मैडम तव्हां तमामु ख़ूबसूरत गुफ़्तगू करे रहिया आहियो. अच्छा जेके दोस्त असांखे लाइव ॾिसी रहिया आहिनि महिरबानी करे हिन लिंक खे शेयर कंदा हलिजो. कुझु असांखे कमेंट्स बि अची रहिया आहिनि. असांखे साईं रज़ाक सेतो साहिबु ॿुधनि पिया ऐं ॾिसनि पिया. सभिनी साथियुनि खे हक़ महजूद. थैंक यू वेरी मच रज़ाक साहिबु. लतीफ़ कुंबर साहिबु तव्हां असांखे ॿुधी रहिया आहियो. तव्हांजी महिरबानी. तव्हांजो तमामु वॾो कमेंट आहे. उहो वरी असां कमेंट्स वारे सेशन में उनखे कयूं था रेस्पॉन्ड. ऐं ॿियो मैडम ख़ुशबू बलोच असांखे ॿुधी रहियूं आहिनि. तमामु सुठो प्रोग्राम. थैंक यू मैडम. अच्छा दोस्तो ही जेको आहे सो हिकिड़ी हिन नॉवेल जे हवाले सां मां इहा ॻाल्हि कंदो हलां त हीअ नॉवेल 2018 में छपियो हो सिंधी में ऐं हिन जो उर्दू में बि तर्जुमो थी चुको आहे. ऐं जेको आहे सो उहो बि तमामु जल्द जेके उर्दू रीडर्स आहिनि उन्हनि जे हथनि में हूंदो. अच्छा असांजो हिकिड़ो प्यारो दोस्त आहे नजीब अबड़ो साहिबु. उहो असांखे ॿुधनि पिया. लव टू लिसन मोर. जी नजीब साहिबु बिल्कुलु थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग अस. अच्छा हाणे असां अख़्तर ॾे हलूं. अच्छा हिकिड़ी मां ॻाल्हि कंदो हलां दोस्तो चाइनीज़ फिलॉसफी में हिकिड़ो उन्हनि जी टर्म आहे इनर पीस जे हवाले सां. त उहे जेको आहे सो जेका कैंगफू वग़ैरह कंदा आहिनि त उन्हनि जो मेन मक़सदु इनर पीस हूंदो आहे. ऐं किथे न किथे मूंखे बि हिन नॉवेल में उहो इनर पीस जेको आहे उहो हासिलु करण जी जुस्तजू लॻे थी. ऐं चाइनीज़ फिलॉसफी में उहे चवंदा आहिनि त जेको माण्हू पंहिंजे इनर पीस खे बॉडी ऐं माइंड खे कंट्रोल करे थो वठे उहो दुनिया जी हर शइ खे कंट्रोल करे सघे थो. हाणे असां दोस्तो अख़्तर ॾे हलूं था. अख़्तर तव्हांजा हिन नॉवेल जे हवाले सां जेको आहे सो इनिशियल कमेंट्स प्लीज़ तव्हां हिन नॉवेल जे हवाले सां पंहिंजा ख़्याल ॿुधायो. पोइ वरी असां डिस्कशन खे वधीक अॻियां वधायूं था. जी अख़्तर. जी महिरबानी कले. ही नाविल जॾहिं आयो असां उन ई वक़्त में हिनखे पढ़णु शुरू कयो. अच्छा हिन नाविल जे हवाले सां घणनि पढ़ंदड़नि खे हिकिड़ी ग़लतफ़हमी इहा आहे त हिकु फिलोसॉफिकल नाविल आहे. त इहा ॻाल्हि वाज़े हुजणु घुरिजे. हिकु फिलोसॉफिकल नाविल न आहे जो हिनखे वरी हू सोफ़ीज़ वर्ड सां भेटे पेश कयो वेंदो आहे. ही ॿुध मत जी फिलोसॉफी जो जेको पाण जो घर चऊं उहो खणी उनमें मुख़्तलिफ़ सूरतुनि में असांखे मिले थो. पर ही मुकमल तौर ते को फिलोसॉफिकल नाविल नथो चए. हिकिड़ी इश्क जी या प्यार जी कहाणी आहे जेका जातिम कबीर ऐं मेंतोख जेका छोकिरी आहे उन्हनि जे विच में आहे इहो सॼो इश्क जो मामिलो. ऐं ॿियो जीअं मैडम पाण बि उन ते ॻाल्हाए चुकी आहे या शुरू वारा जेके मैडम सर पना पढ़िया त उन्हनि में बि इहे शयूं वाज़े थी थियूं वञनि त ही हिकिड़ो पंधु आहे जेको दाख़िलियत जो पंधु आहे. त हिकिड़ी जुस्तजू आहे जेका उहा जुस्तजू जेको आहे हिक ॿिए जी ॻोल्हा जी आहे पर पंहिंजो पाण खे बि जेको सो ॻोल्हण जी हिकिड़ी जुस्तजू आहे जेका असांखे नाविल में मिले थी. मुख़्तलिफ़ किरदार आहिनि जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते असांखे सॼे नंढे खंड जा जेके अहम अहम जायूं आहिनि लद्दाख थी वियो या नेपाल थी वियो वियतनाम थी वियो उते असांखे घुमंदे फिरंदे नज़र अचनि था. ऐं ॿियो हिन नाविल जो जेको घाड़ेटो जेको आहे उन ते आउं ॻाल्हाइणु चाहींदुसि त उहो एपिस्टोलरी उनजो हिकिड़ो हिसो आहे. उनजो ख़तनि जी सूरत आहे ऐं उहो नाविल में अहिड़ा तजुर्बा मुख़्तलिफ़ नाविलनि कया आहिनि जेके असांखे मिलनि था. गोइथे जो नाविल आहे सारोज़ ऑफ यंग वर्दर आहे उहो बि इन सूरत में लिखियलु आहे. राजा अनवर जो नाविल आहे झूठे रुख के दर्शन उहो बि असांखे हुन में मिले थो. पर जीअं त हीउ रुॻो सॼो उन फॉर्मेट में कोन्हे. हुनमें वरी बयानिया अंदाज़ बि आहे मंज़र कशी जूं जेके शयूं आहिनि डायलॉग हिन जो ॾाढो जेको सो उहो मज़ेदार क़िस्म जो मूंखे नज़र अचे थो. ऐं पोइ ज़ाहिर हाणे कहाणी खे अॻियां हली खोलिजे त मुंहिंजे ख़्याल में बहितरु रहंदो जॾहिं उहे किरदार पाण में मिलनि था हिकिड़ी जाइ ते पोइ सभिनी ते इहा ॻाल्हि खुले थी त मंतोख केरु आहे मीरा केरु आहे अहिड़े क़िस्म जूं शयूं अचनि थियूं. उहे उन में मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी ॻाल्हि सभिनी खे गुज़ारिश करे छॾियां त जेका नाविल जी मिस्ट्री आहे उहा मिस्ट्री रहण ॾिनी वञे त बहितर आहे. हुनखे खोलिजे न. हा उनखे पाण कोन पिया खोलियूं उहो त मूं चयो उनखे उहे रहण ॾींदासीं.
इन में मूंखे जेका हिन नाविल जे हवाले सां जेके शयूं ॾाढियूं सुठियूं लॻनि थियूं या हिन नाविल ते मूं जेको आर्टिकल लिखियो उन में बि इहे शयूं लिखियूं हुयूं त हिकिड़ो त हिन नाविल जी ॿोली जेका आहे उहा ॾाढी मज़ेदार क़िस्म जी आहे उन में ॾाढो रस आहे ऐं ॿियो नाविल जॾहिं जिते बि को अहिड़ो मंज़र अचे थो अहिड़ी मंज़रकशी अचे थी ॾाढी सुहिणे नमूने उन जी उणथियल आहे ऐं उन खां पोइ हिनखे रुॻो इहो बसि इहो नथा चई सघूं त हीउ नाविल जेको आहे हिनखे पाण जेकॾहिं ईअं चऊं त थोरो हीउ ट्रेवल लॉग क़िस्म जो हिकिड़ो हुन में एलिमेंट्स जेके अचनि था उहे ॾाढा पढ़ंदड़ खे हिकिड़ो रीडिंग प्लेयर फराहम कनि था ऐं ॿी जेका टेक्निक मैडम हिन में जेको हुन मिस्ट्री में जेका रखी आहे उहा एॾी हिकिड़ी सुहिणे नमूने रखियल आहे जेकॾहिं मिसाल तौरु को वरले ई पढ़ंदड़ हूंदो जेको उहो हुन मिस्ट्री खे जेको आहे उहो जांचे सघे या उनजी परख करे सघे न त आख़िरी वक़्त ताईं उहा ईअं रहे थी ऐं उन में ॾाढी हिकिड़ी आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो सघारो नुक़्तो आहे जेको हिन नाविल जी सम्झो त जान आहे जी बिल्कुलु इन में एलिमेंट ऑफ सरप्राइज़ जेको आहे उहो तमामु घणो आहे ऐं उहो रीडर खे कैच कंदो रहे थो अख़्तर तव्हांजो इनिशियल कमेंट अची वियो हाणे साईं अकबर लगारी साहब ॾे हलूं था सर हिकु त तव्हां हिन नॉविल जी टेक्निक जे हवाले सां थोरो असांखे एलेबोरेट कजो जीअं अख़्तर चयो त हीउ मिक्स टेक्निक त आहे हिकिड़ो त हिन में एपिस्टलरी फॉर्मेट आहे जंहिंमें ख़तनि या डायरी या डॉक्यूमेंटेशन ज़रिए जेको आहे सो कहाणी बयानु कई वेंदी आहे ॿियो वरी हिकिड़ो जेको आहे सो थर्ड पर्सन नरेशन में जेको आहे सो उहो कहाणी बयानु कंदो थो हले करेक्टर जेको आहे सो नेरेट थी थिए ऐं कहाणी त उन हवाले सां ई तव्हां उन ते ॻाल्हाइजो टेक्निक जे हवाले सां नॉविल जी ऐं पोइ वरी थोरो ॿोली ते मैडम वधीक उन हवाले सां असां मैडम खां पुछंदासीं पर तव्हां नॉविल जी ॿोली जे हवाले सां बि थोरो इन ते बि रोशनी विझिजो जी अकबर साहब जी थैंक यू जीअं अख़्तर चयो त जुज़वी तौर ते उहो ख़तो किताबत वारो नाविल आहे पर उहो जुज़वी तौर ते आहे ऐं मूं लिखियो बि आहे हिन शइ ते हिन नाविल खे असां सम्झण जे लाइ टिनि हिसनि में विराए सघूं था हिकिड़ो हिसो लव स्टोरी आहे जेको हाणे मुसनिफ़ा ॿुधाए त संदसि मक़सदु जेको उहो लव स्टोरी लिखणो मेन जेको मक़सदु हो उहो स्टोरी हो बुद्धिज़्म ते कोई मेन फोकस कोन हो ॿियो हिसो हुनजो बुद्धिज़्म जो फ़िकिर आहे उनखे मज़हब त नथो चई सघिजे लेकिन फिलॉसफी आहे बुद्धिज़्म इज़ अ फिलॉसफी ऐं टियों जेको आहे उहे सफ़रनामो आहे हाणे ॿोली जेका आहे हिन जी रीडिंग जे हवाले सां ॾाढी ख़ूबसूरत ॿोली आहे ऐं हिकु पुरतकल्लुफ़ ॿोली आहे पुरतकल्लुफ़ ॿोली जो पढ़ण जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो थींदो आहे पुरतकल्लुफ़ ॿोली हुजण सां गॾोगॾु हिन में मंज़रकशी ॾाढी ख़ूबसूरत थियल आहे हिन में जॻह जॻह ते जेको पहिरियों सुफ़ो ई ॾिसो त तक़रीबन सॼो सुफ़ो मंज़रकशी आहे ऐं मंज़रकशी ईअं न आहे जिते केतिरनि ई नाविलनि में असां पढ़ंदा आहियूं ॾाढा बोर कंदड़ हूंदा आहिनि रुॻो अहिड़ी शयुनि जो ज़िक्र हूंदो आहे मंज़रकशी उहा ख़ूबसूरत लॻंदी आहे जंहिंमें इमेजिस हुजनि ऐं इमेजिस उहे जेके माण्हू खे कंहिं इसरार न छिकीनि कंहिं शइ ॾांहुं हवालो जे तौर ते कमु अचनि उहे इहो कोन्हे त मुंहिंजे कमरे में टेबल पई आहे कुर्सी पई आहे चांहि जो कोप पियो आहे फलाणो पियो आहे इहा का ख़ासि मंज़रकशी न आहे इहा बि लेकिन इहा का एतिरी ख़ासि न आहे हिन जी ख़ासि मंज़रकशी इहा आहे त उहे जंगल पहाड़ बर्फ़ानी इलाइक़ा सर्दी जी शदीद मौसम में अंदरि जेकॾहिं बाहि नथी ॿरे त माण्हू ॿाहिरि निकिरी नथो सघे त रीडर जेको आहे उहो पहुची थो वञे उन माहौल में ऐं इहो माहौल हिकिड़े पासे इलाही रोमेंटिक आहे ऐं ॿिए पासे इलाही भउ ॾियारींदड़ बि आहे त जेको इन में जमालियात ते जेको लिखियो आहे इमैन्युअल कांट त इमैन्युअल कांट वारो हिकिड़ो जेको जमालियात उहा लिखी आहे उनजो मूंखे नालो हींअर न पियो अचे उन टर्म जो जेको उन इस्तेमालु कयो आहे लेकिन उहा जमालियात आहे त जेका जंहिं शइ मां तव्हांखे इलाही भउ थी सघंदो हुजे
थी सघंदो हुजे, थींदो न हुजे, भउ थींदो त पोइ उहा शइ वणंदी कोन। मुंहिंजे पोयां कुतो अची काइजी पवे ऐं ओॾी महिल जमालियात जो सोचियां, इहो मूंखे कोन जमालियात कोन थींदी। त हिकिड़ो समंदरी तूफ़ान जी जेकॾहिं असां तस्वीर ॾिसूं था न, त उहा तस्वीर ॾाढी वणंदड़ हूंदी आहे, पर जेकॾहिं असां पाण समुंड जी तूफ़ान में फासी पऊं त पोइ जमालियात अलाए केॾां वेंदी हली, उहो साह बचाइण में पूरा हूंदासीं। अहिड़े नमूने सां मुंहिंजे जेका ख़्याल में मंज़र सर तव्हां एस्थेटिक ऑफ डिस्कस जी ॻाल्हि पिया कयो। न न न न न ॿियो टर्म आहे, मूंखे मां अॻुवाट पढ़ी वठां त बहितर हो, पर हाणे उहो इतफ़ाक़ियन मुंहिंजे दिमाग़ में आई आहे, ऐं घणो वक़्तु पहिरीं पढ़ी हुई त उहो लफ़्ज़ मूंखे यादि नथो अचे। जी जी त ठीकु आहे, ओके। हाणे उहो बर्फ़ थधि जी इहा डिग्री बर्फ़ ऐं थधियूं हवाऊं, इन में माण्हू फासी पवे त ॾाढो तकलीफ़ में ईंदो, पर इहो जॾहिं पढ़े थो उन सिचुएशन खे, ऐं ख़ुसूसन गरम सवड़ में वेही पढ़े थो, त ॾाढो मज़ो अचे थो। त मंज़र निगारी उहा जेका वणे, दिलि खे वणे, अखियुनि खे वणे, दिमाग़ में का इमेजिस क़ाइमु करे, त उहा मंज़र निगारी माण्हू खे पाण ॾांहुं छिकींदी आहे। त सहर अहिड़ी जॻह जॻह ते इहा पंहिंजो मंज़र निगारी कई आहे जेका वणे थी, ऐं जेको सफ़रनामा लिखिया आहिनि उते लद्दाख या मनाली या आस पास में, जेके हिकु त सची पची हू सफ़रनामे ते सफ़र ते निकिरनि था, घुमण जे लाइ निकिरनि था, ऐं ॿियो जेको राइटर जेको आहे असांखे सफ़रनामो कराए थी, उन में बि मज़ो अचे थो, ऐं हिन खे नाविल खे सम्झण जे लाइ उन्हनि शहरनि खे बि सम्झणो पवे थो। ईअं कोन्हे तसवुर जी मदद सां इहे सभु शहर सम्झ में कोन था अचनि। मूं जॾहिं नाविल पढ़ियो तॾहिं गूगल ऐं खोले वेही रहियुसि, ऐं पहिरीं उहे नक्शा ॾिठमि त उहे लद्दाख खां मनाली केतिरो फ़ासिलो आहे, मनाली खां दिल्ली केतिरो फ़ासिलो आहे, ऐं उतां खां पोइ ॿिया उहे शहर कहिड़ा कहिड़ा केतिरे फ़ासिले ते आहिनि, साइगान किथे आहे, फलाणा शहर किथे आहिनि। उहे जॾहिं असां ॾिसूं था त असांजो तसवुर जेको आहे उहो वधीक स्ट्रांग थिए थो, जे न त रुॻो ख़्यालनि में उहो एतिरी शइ मज़बूत नथी थिए। त माण्हू खे ही एतिरो यानी वॾो नाविल आहे जो हिनखे पढ़ण जे लाइ कुझु ॿियनि शयुनि जी बि हेल्प माण्हू खे वठणी पवे थी। त हिकिड़ो मूं उहो चयो त हुनजो जेको सफ़रनामे वारो आहे उहो ख़ूबसूरत आहे, लेकिन साॻे टाइम ते इहो बि ज़हन में रखणु घुरिजे थी सफ़रनामो न आहे, तंहिंजे करे नाविल में घणो सफ़रनामे जो हुजण बि को सुठो सवण कोन्हे। हिते सहर सफ़रनामो एतिरो सुठो लिखियो आहे, वणे थो, मज़ेदार आहे, पर जेकॾहिं उहो सफ़रनामो कुझु घटि बि हुजे त बि ठीकु आहे। ॿियो जेको सहर पाण चवे थी त मूं जो मक़सदु कोन हो फ़लसफ़े ते लिखणु, पर हिन जो मेजर पार्ट जेको आहे उहो बुद्धिज़्म ते ई आहे लिखियलु। कहाणी जेका आहे रोमांटिक जेका कहाणी आहे उहा उन ते घटि लिखियलु आहे, जाम आहे, छो वॾो नाविल आहे, पर बुद्धिज़्म वारे पासे ते घणो लिखियलु आहे। हाणे सहर जो पंहिंजो बैकग्राउंड फ़लसफ़े जो आहे, सोचींदड़ माण्हू, ऐं ॿियो आउं इहो चवंदुसि बुद्धिज़्म जी फिलासफ़ी में ख़ुदि में एतिरी अट्रैक्शन आहे, एतिरो मज़ो आहे जो उहो मुसनिफ़ा खे छिके वियो पाण ॾांहुं। हू शऊरी या लाशऊरी तौर ते होॾां छिकजी वई ऐं उनखे तमामु घणो टाइम ॾिने। हिते नाविल पढ़ंदे मूं महसूसु कयो त जेकॾहिं नाविल में बुद्धिज़्म जी जेका मेन फिलासफ़ी आहे, कोर फिलासफ़ी, उन ते तवजो वधीक ॾिजे हा, बनिस्बत उहो ॾिजे हा त वधीक बहितर हो, पर कुझु वधीक पेजिस लॻी विया आहिनि उन्हनि शयुनि ते जेके बुद्धिज़्म जा जेके ब्रांचिस आहिनि उन्हनि ते, त चाइना में कहिड़ो बुद्धिज़्म आहे, थाईलैंड में कहिड़ो बुद्धिज़्म आहे, उन जा जेके मुख़्तलिफ़ जेके आहिनि क़िस्म आहिनि, जेको महायाना आहे या थेरावेदा आहे, वज्रयायामा आहे, इहे आउं बि हिकु दफ़ो हेॾई गुरु बुधा जे मुल्क में वञी ऐं इहो थोरो सफ़र आउं बि करे आयोसि, त उते बि हुननि मूंखे इहे शयूं ॿुधायूं हुयूं। त इन्हनि शयुनि ते जेकॾहिं घटि तवजो ॾिजे हा इन जी कोर फिलासफ़ी ते, त उन में कुझु असांखे इकोनॉमी ऑफ वर्ड्स मिली वञे हा, त उहो, पर मूं चयो न त हुन में फ़लसफ़े में बुद्धिज़्म में ख़ुदि में एतिरी अट्रैक्शन आहे जो उहो छिके थो वञे। ऐं तव्हां सभिनी खे चवंदो तव्हां बुद्धिज़्म खे जेकॾहिं पढ़णु शुरू कयो त तव्हांखे ॿियूं शयूं विसरी वेंदियूं, जेसीं ताईं वञी की तव्हां
सैर थियो, जेसि ताईं वञी तव्हांजो अंदरि भरिजे न तेसि ताईं तव्हां बुद्धिज़्म खे पढ़ंदे रहंदो, ॿिया नाविल बाविल पढ़ण बि तव्हांखे विसरी वेंदा। त उन ते घणो लिखियल आहे, डिटेल्ड में लिखियल आहे। ऐं टियों जेको रोमांटिक स्टोरी आहे उहा शानदार आहे, ऐं उनजो जेको एंड वञी थिए थो त उहो एंड जेको क्वेस्ट वारो, कलीम साहब, क्वेस्ट विथ रेफरेंस टू क्रिस्टोफर बुकर, क्वेस्ट वारो जी जेको सर, प्लॉट आहे, 7 क्वेस्ट बेसिक वारो, प्लॉट्स। जी हा, क्वेस्ट जी वारो जी जेको प्लॉट आहे उनजी जेका एंडिंग हूंदी आहे उहा ख़ुशगवार हूंदी आहे, उहा मज़ेदार हूंदी आहे एंडिंग। त हिन जी एंडिंग जेका भले हाणे मुसनिफ़ा चवे थी त हुनखे मूं मारणु क्लियर न लिखियो आहे त उहा मरी वई या बची वई, पर जेको हुते माहौल जुड़ियो आहे, आख़िरी पेजिस तव्हां पढ़ी वठो, जेको माहौल जुड़ियो आहे त रीडर इहो ई नतीजो कढंदो त हू मरी वई। रीडर इहो नतीजो कढंदो। पोइ हाणे हुनखे वेठा जुमिलो लिखी छॾिजेसि त मूं ई कान हुई त पोइ ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी रीडर नतीजो इहो कढे थो, छो जो मिंतोख जो जी मोहबत बुद्धिज़्म सां चारूं तरफ़नि जे ॿुध आहिनि, लतीफ़ जा डायलॉग बि तव्हां ॾिसो, प्लस जेके हज़ारनि जी तइदाद में ॿुध अची गॾिया आहिनि उहे सभु इन इंतज़ार में आहिनि त हीउ आख़िरी हिन जो थिए पियो त पोइ असां जशन मल्हायूं। अहिड़े माहौल में मंतकी ॻाल्हि इहा छिकी थी वञे त ही कहाणी ट्रेजिडी ॾांहुं वञे पई, लेकिन जेको ट्रेजिडी जो प्लॉट आहे उहो पुठियां नथो अचे हिन सां, छो जो ट्रेजिडी वारो प्लॉट जंहिंमें हैमरशाह हुजे ऐं ॿिए वाटे ते राइटर बीठल हुजे, जंहिंमें आइदर टू चूज़ फ्रॉम वर्च्यू, आइदर टू सेव सम वर्च्यू or to save the character, or to save the character, त ट्रेजिडी प्लॉट में वर्च्यू खे बचाइणो हूंदो आहे ऐं किरदार जी कुर्बानी ॾियणी पवंदी आहे। लेकिन हिन जो जेको कहाणी जो जेको साख़्त आहे उन में ही ट्रेजिडी किरदार बि न आहे, मतिलबु ट्रेजिडी वारी कहाणी बि न आहे, ही समथिंग। त हू जेको क्वेस्ट वारो जेको आहे त क्वेस्ट जी जेका एंडिंग आहे उहे ॿ क़िस्म जी एंडिंग थींदी आहे। हर क़िस्म जे प्लॉट जूं ॿ एंडिंग्स थींदियूं आहिनि, हिकिड़ी लाइट बि डार्क। त ही लाइट एंडिंग जे बजाय ही डार्क एंडिंग ॾांहुं वञे थो, त डार्क एंडिंग में रीडर मायूस थींदो आहे। हिते रीडर जी ख़्वाहिश इहा आहे त हू न मरे, पर उते साॻे वक़्त में रीडर थोरो मुंझी बि पवे थो, जेकॾहिं बची वई त पोइ हू केॾांहुं वेंदी। हिन जा त ॿ दीवाना बीठा आहिनि, हाणे ॿिन्ही दीवाननि मां कंहिंसां गॾु वेंदी, पर इहा का वॾी ॻाल्हि कोन्हे, इहा का मुश्किल ॻाल्हि कोन्हे, हू ॿिन्ही ॾे कान वेंदी, छो जो हू त्याग करे चुकी आहे, हू त्यागे चुकी आहे, त्याग खां पोइ वापसी न थींदी आहे, त्याग हू करे चुकी आहे, तंहिंजे करे हू ॿिन्ही खे बाय बाय चई सघे थी ऐं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघे थी। कोई इहो मुश्किल एंडिंग न आहे इन हवाले सां। त ओवरऑल ही नाविल हिकु सिंधी जेके मौजूदा नाविल आहिनि, जेके हेसि ताईं लिखिया विया आहिनि सिंधी जा नाविल, उन्हनि में हिन खे आउं अॻे चई बि चुको आहियां त वन ऑफ द बेस्ट, विथ फ्यू मिस्टेक्स चइजनि या खणी कुझु शॉर्ट कमिंग्स चइजनि, उहे सभिनी नाविलनि में हूंदियूं आहिनि। नाविल वॾा या नंढा हुजनि, उन्हनि में किथे न किथे कुझु शयूं थींदियूं आहिनि। त हेॾो वॾो नाविल आहे त उन में कई शयूं, मिसाल शुरू में जेको नाविल अधु खां बि मथे बल्कि 3 हिसा नाविल जा जेके आहिनि, उहा बुद्धिज़्म जी तक़रीबन तबलीग आहे। उहो बुद्धिज़्म ते जे लाइ तमामु घणो मोहबत सां लिखियो वियो आहे। आख़िरी वक़्तु वधंदे वधंदे बुद्धिज़्म ते तनक़ीद वधी वई आहे, ऐं आख़िर में त ज़रे घटि जहिड़ी शदीद तनक़ीद थी थिए बुद्धिज़्म ते, त हिते रीडर बि थोरो मुंझी थो पवे त आख़िर मुसनिफ़ असांखे केॾांहुं वठी थो वञे। बुद्धिज़्म असांखे बुद्धिस्ट बनाइण थो चाहे या बुद्धिज़्म खां चिड़ ॾियारणु थो चाहे। हिते थोरो कॉम्प्लिकेशन थिए थी।
ॿी ॻाल्हि इहा त जेको नारी त्याग वारो आहे, यानी पंहिंजी जेको बुधा ख़ुदि कयो हो, पंहिंजी घरवारी खे, पंहिंजे ॿार खे उहो छॾे ऐं हलियो वियो हो, नारी त्याग कयो हो, ऐं उन खां पोइ हज़ारनि जी तइदाद में माण्हू इहो कंदा रहिया। त हाणे हिन वक़्त में इन शइ ते मुसनिफ़ा घणो फोकस कयो आहे, नारी त्याग ते, ऐं नारी त्याग ते मुसनिफ़ा इलाही ॻाल्हायो बि आहे। जॻह जॻह ते उन इन शइ खे ज़ाहिर आहे डिस्करेज ई कयो आहे। पर सवाल इहो थो पैदा थिए त आख़िर हिन वक़्तु अहिड़ी कहिड़ी ज़रूरत हुई? असां वटि सिंध में त को बुद्धिस्ट आहे बि कोन। मूं ॻोल्हिया आहिनि त सिंध में किथे, पाकिस्तान में भला किथे बुद्धिस्ट आहिनि, मूंखे ख़बर पए त टेक्सिला में हिकिड़ो आहे मोनास्ट्री आहे जिते बुद्धिस्ट आहिनि, बाक़ी पूरे पाकिस्तान में ॿिए हंधि किथे बुद्धिस्ट नथा मिलनि। ऐं ॻोल्हींदो थो वठां उन्हनि सां कचहरी करण जे लाइ, सिंध में नथा मिलनि मूंखे। त जॾहिं सिंध में बुद्धिस्ट ई न आहिनि त नारी त्याग वारी का शइ आहे ई कान, त पोइ हुन ते एतिरो टाइम ॾियण जी छा ज़रूरत हुई, जेको इहो मूंखे ख़ुदि खे बि सम्झ में ॻाल्हि कोन आई। त इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, इहे नंढा नंढा सुवाल आहिनि जेके रीडर जे ज़हन में उथनि था। पर मूं चयो त हिकु वॾो नाविल आहे, ऐं वॾनि नाविलनि में इन क़िस्म जूं शयूं थियनि थियूं। तंहिंजे करे आउं हिन नाविल खे हिकु सुठो, ख़ूबसूरत ऐं पढ़ण लाइक़ु ऐं सम्झां थो ऐं रिकमेंड कयां थो त जिन माण्हुनि हीउ नाविल न पढ़ियो आहे ऐं चवनि था असां नाविल पढ़ूं, अॼुकल्ह त रवाजु पइजी वियो आहे 112 सुफ़ा नाविल लिखण जो। अॼुकल्ह नाविल जा जेके घणा नाविल अचनि पिया, 112 सुफ़ा, 130 सुफ़ा या 156 सुफ़ा। इहो को शायदि पब्लिशिंग में को ठपो आहे, अलाए छा। घणा नाविल 112 सुफ़नि जेतिरा त माण्हू मुआग लिखंदा आहिनि, या वॾनि वॾनि नाविलनि ते जेके तबसरा थियनि था उहे त 112 सुफ़नि जा त उहे उन्हनि ते नक़ाद लिखंदा आहिनि, हिते 112 सुफ़नि जा नाविल आहिनि। असां सहल पसंद घणो थी विया आहियूं, ऐं असां चऊं था त नाविल खे हिकु धक में पढ़ूं। छा चवंदा आहियूं, हिकिड़ी निशस्त में। बाबा हिकिड़ी निशस्त में अफ़साना पढ़बा आहिनि, नाविल कोन पढ़बा आहिनि। असां बेसिकली नाविल खां शायदि आउं थोरो हटी वञा त बेसिकली असां सिंधी रीडर जेके आहियूं न, उहे अफ़साने जा रीडर आहियूं। असां अञा नाविल रीडर असां वटि डेवलप न थियो आहे। असां अफ़साने जा रीडर आहियूं, शॉर्ट स्टोरी जा रीडर आहियूं। असां, मुंहिंजी नज़र में तमामु सुठा असांजा सिंधी जा वॾा अफ़साना निगार आहिनि, वॾा। नसीम ख़ैल, जमाल अबड़ो, अमर जलील साहब, इहे तमामु वॾा नाविल निगार आहिनि, लेकिन हुननि जा अफ़साना इलाही मुख़्तसिर आहिनि। 2 सुफ़नि जो अफ़सानो, 3 सुफ़नि जो अफ़सानो, असां उन्हनि खे पढ़ी पढ़ी वॾा थिया आहियूं। ऐं उन जॻह ते असांखे 600 पेजिस जो नाविल अची थो वञे अॻियां, त असां थकी था पऊं, चऊं था त हेॾो केरु पढ़ंदो। लेकिन नाविल पढ़णु हिकु शौक़ु आहे, मुहबत जो कमु आहे, ऐं उन खां पोइ माण्हू ते जेके उन जा असरात थियनि था उहे ॾाढा ख़ूबसूरत आहे। वधीक सवाल वग़ैरह हूंदा त पोइ आउं हुन ते जवाबु ॾींदुसि। जी जी, थैंक यू अकबर साहब। अच्छा, ये असांजा रेगुलर पैनलिस्ट आहिनि डॉक्टर मुबारक लाशारी साहब, उन्हनि कमेंट कयो आहे त आई एम इन ट्रेवलिंग, सॉरी फॉर नॉट ज्वाइनिंग, सलाम टू ऑल। ओके डॉक्टर साहब, नो मां प्रॉब्लम। तव्हांखे कलीम साहब हिकिड़ो मशवरो ॾियां त जी सर। असांजी गुफ़्तगू जो ॾींहुं तब्दील कयो। हर जुमे ते डॉक्टर मुबारक साहब ट्रेवल में हूंदा आहिनि, तंहिंजे करे हा, हर दफ़े ईअं हूंदो आहे, कॾहिं आवाज़ न ईंदो आहे, कॾहिं ट्रेवल में, बहितर आहे ॾींहुं चेंज करियो। हा, बसि या त वरी डॉक्टर साहब जी गाॾी खे ख़राबु करे था छॾियूं त ट्रेवल न करे सघे। पर केतिरा ॾींहं ख़राबु कंदो। जी जी। अच्छा, जी सर, पोइ जेको आहे सो नेक्स्ट जेका असांजी स्ट्रीम आहे उहा अयाज़ मेले जे करे असां फ्राइडे ते रखंदासीं, छो जो सैटरडे ऐं संडे ते मुंहिंजो बि सेशन आहे, अख़्तर जो बि सेशन आहे, ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांजो बि सेशन हूंदो मुंहिंजे ख़्याल में। अयाज़ मेलो शुरू थियण वारो आहे, त नेक्स्ट मुंहिंजो जेका असांजी स्ट्रीम हूंदी, जी जी, हा, उहा मुंहिंजा असां बसि मूंखे डेज़ हिकिड़ो त 24 ते आहे, बाक़ी ॿिए जी ख़बर न आहे। जी जी, 24 ते मुंहिंजे ख़्याल में मुमताज़ बुखारी वारे नॉविल में ई पाण गॾु आहियूं मुंहिंजे ख़्याल में।
न न आऊं ॿई हुन में क्रिटिसिज़म में आहियां। अच्छा अच्छा ठीकु आहे, मुंहिंजो बि सेशन 24 ते आहे, पर अख़्तर जो जेको आहे सो सैटरडे ते आहे, त इन करे पाण जेको आहे सो या फ्राइडे ते कंदासीं। जेकॾहिं अॻियूं स्किप ई करे छॾियो त वधीक बहितर आहे, छो जो माण्हू ॿुधंदड़ बि त अयाज़ मेले जे करे हूंदा न बिज़ी। मां चवंदा जी त जेकॾहिं स्किप कयो त वधीक बहितर आहे। असल में छा आहे जो सॉरी मैडम, असां थोरो वरी हिन डिस्कशन में लॻी वियासीं, तव्हां ॾे अचूं था, नो बोर न प्रॉब्लम। थीजो तव्हां। जी अकबर जी साहब अच्छा एॾो सुठो तर्जो कयो आहे, एॾा मूंखे कमेंट्स आहिनि, ऐं 80% 95% बल्कि अकबर साहब सां सहमत आहियां। कुझु शयुनि जा जी जवाब ॾींदसि मां, तव्हां भले ॻाल्हायो, पोइ मूंखे चइजो जी जॾहिं जी मां। जी मैडम, रुगो हिकिड़ी जी जी मां हिकिड़ी रुगो ही ॻाल्हि पूरी करे पोइ वरी अनाउंसमेंट हिकिड़ी कयां, पोइ वरी जेको आहे सो असल में अकबर साहब असां नेक्स्ट नॉवेल जेको आहे आराधनी, उन्हनि लाइ मैडम ज़ुबैदा बरवानी खां टाइम वठी चुका आहियूं, उन्हनि सां कमिटमेंट करे चुका आहियूं, त उहे स्किप नथा करे सघूं। पोइ वरी उहे चवनि थियूं त मां ट्रेवल में हूंदसि त शायदि टाइम न ॾेई सघां, त मां उहो जेको आहे सो उन्हनि सां कमिटमेंट करे चुका आहियूं ऑलरेडी। अकबर साहब तव्हांखे उन में जेको आहे सो असां सां साथ ॾियणो पवंदो सर, फ्राइडे ते प्लीज़। मां तव्हां सां गॾु जी 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 थैंक यू वेरी मच सर। अच्छा दोस्तो, ऐं इहो सुठो आहे, महिरबानी करे इहो सुठो आहे त तव्हां शहर जे गुल खां पोइ वरी ॿियो बि हिकिड़ो वॾे नाविल ते तव्हां, सॉरी जी मूंखे जी लफ़्ज़ अॻुवाट चई वियुसि, कमेंट ॾेई वियुसि, इहो न ॾियणु खपे हा मूंखे, बहरहाल जी 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 ठीकु आहे, न सुठो न आहे। ठीकु सर इहो जेको आहे दोस्तो, इहे असां जेको आहे सो हाणे पंहिंजे थर्ड राउंड ॾांहुं हली रहिया आहियूं हिन स्ट्रीम जे। असांजी लाइव स्ट्रीम हली रही आहे सिंधी नॉवेल में थींदड़ तजुर्बनि जे हवाले सां। असांजी 8हीं लाइव स्ट्रीम आहे, हिन में असां डॉक्टर सहर गुल साहिबा जो जेको नॉवेल आहे इश्क तमाम ब्रह तमाम, उन ते ॻाल्हाए रहिया आहियूं। महिरबानी करे तव्हां हिन स्ट्रीम खे शेयर कंदा हलो, जीअं वधि खां वधि दोस्तनि ताईं पहुचे। ऐं हींअर असां मैडम ॾे हलूं था। मैडम, अकबर साहब तव्हांजे नॉवेल जे हवाले सां कुझु पॉइंट्स जेके रेज़ कयूं आहिनि, ख़ासि करे बुद्धिज़्म जे हवाले सां, तव्हां जेकॾहिं उन्हनि खे रेस्पॉन्ड करणु चाहियो त मैडम। थैंक जी, यू। उन्हनि जी काफ़ी मैडम। ॻाल्हियूं कयूं आहिनि। उन खां पहिरीं तव्हां बि जेको ॻाल्हायो त ही ख़तनि वारी नैरेशन में मां किरदार खोलिया आहिनि। मिसाल मूं ॿोधी लतीफ़ खे लेटर्स जे ज़रिए खोलियो आहे, ऐं ख़तनि जे ज़रिए खुले थो। उन खां अलावा लद्दाख छो आहे, वाई आई हैव शोन इंडिया, इन सभिनी शयुनि जा जवाब आहिस्ते आहिस्ते ॾींदी थी वञा, या उनजी जेका अच्छा ॿोली मैडम, हुजे त हिकिड़ो सवाल इन सां रिलेट मां कयां, इन ई सां पोइ तव्हां डिटेल में भले आंसर ॾिजो। भली। हा, इन में मैडम हिकिड़ी बुक पढ़ियो हो, द लॉस्ट ईयर्स ऑफ जीसस क्राइस्ट। उन में हिकिड़ी उन में लिखियलु आहे त हू जेको आहे सो इंडिया ट्रेवल करे आयो ऐं लद्दाख जी हिकिड़ी मोनेस्ट्री में अची रहियो, ऐं उन्हनि वटि हिकिड़ो मैन्युस्क्रिप्ट पियल आहे, उन बुक में मैंशन थियलु आहे, उहो आहे सेंट ईसा जो। त छा तव्हां इहा जेका उहा ई मोनेस्ट्री आहे जेका तव्हां मैंशन कई आहे, या दैट इज़ समथिंग एल्स? जी मैडम, इन ते बि रेस्पॉन्ड कजो। Kalim, if you have read my novel, there are so many monasteries into it. If you have a if you are पर्टिकुलर जेका लद्दाख जी उहो आहे न मोनेस्ट्री। Ladakh mein, there are so many. In हा Saigon mein, there's only one monastery, maybe two monasteries. There one more monastery I just brought later on when I just have shown interaction between Quanem, Bodhishala, and other. But हुन में त तमामु घणियूं आहिनि। सो यस, मूंखे एक्चुअली असीं सिंधी 1100 साल लाइ ॿुधी रहिया आहियूं। बुद्धिस्ट आहिनि सिंध में, ऐं इन में मूं बार बार हिकिड़ो जुमिलो वॼायो आहे त सिंध में ॿुध मत हिकु गूंगी माउ जीअं रही रही आहे। काफ़ी वक़्तु पहिरीं, घणो बि पुराणी ॻाल्हि न आहे, आई थिंक 4-5 साल पहिरीं मुसलसिल सिंध जे, मूंखे हिन इलाइक़े जो नालो विसरे पियो, I think Mehrabpur je aaspaas ya tha, I think. I am forgetting, I'm so sorry. The people were persecuted, and Kavish highlighted them as Buddhists. So they were neither Hindus nor any other religion, they were Buddhists. I unanji persecution, they were beaten up badly and they were so poor.
इहा मूं पढ़ी हुई आहे, काविश में ॻोल्हे सघिजे थी त इहा, ऐं उन्हनि खे ॿोधी सॼो वञे थो पियो, ऐं हू कहिड़े क़िस्म जी सोशो इकोनॉमिक ऐं सोशो पॉलिटिकल ऐं सोशो रिलीजियस ज़िंदगी गुज़ारनि था पिया, दैट उन जा डिटेल्स त कोन्हनि असां वटि, पर असीं 1100 साल जे लाइ सालनि जे लाइ ॿुधिस्ट रहिया आहियूं. वी हैव अ हिस्ट्री. मूंखे अच्छा, मूं उन ॿुध मत इहा सही आहे, ऐं फासी पियसि हुन में, बिकॉज़ I had to show every character fuller. ऐं ॿुध मत में जेको भरपूर कैरेक्टर मूंखे ॾेखारिणो हुयो, हालांकि उहो लीड कैरेक्टर कोन्हे, पर उहो जहिड़ो लीड थी वियो आहे, दैट इज़ ॿोधी लतीफ़. ऐं ॿोधी लतीफ़ सिंध में 10-12 सालनि जी एज में हले थो वञे. 70s जो 60s जो टाइम आहे, जॾहिं वियतनाम वार में जे लाइ प्रिपेरेशन्स थियनि पयूं अमेरिका में. 1963 में वियो. Exactly, 1963 वो टाइम हूंदो आहे. उनजी पैदाइश 1950 जी आहे, तव्हांखे ॿुधायां, यादि करायां. Okay, I don't remember. So हुन में 1963 में डेफिनेटली हुयो. असां जहिड़ा पढ़ू बि कोन मिलंदा तव्हांजे नाविल जा. जी सर बिल्कुलु. So I specifically need to talk about you, how you have played your role into my mentoring, and अख्तर खे ॿुधाए चुकी आहियां ब्रीफली करे, मौक़ो मिलियो त when I will speak on you. So हिन में yes 63 में जॾहिं हे वञे थो त उहो टाइम आहे अमेरिका जो हिकिड़ो वे आहे dirty politics, the way they started in our region. असांखे हुनखे ॿ मज़हबनि खे त वधाए कोन सघियो, असां वटि सेक्टेरियन क्राइसिस करे छॾियईं मुजाहिदीन क्रिएट करे टू आउट साउथ यूनियन. ऐं उन खां अॻु में 1963 खां अॻु में जॾहिं पहिरियों दफ़ो अमेरिका वॉज एंटरिंग इन टू मिडल ईस्ट, मेरोनाइट क्रिश्चन ऐं मुस्लिम जो जहिड़ो करायईं. उनखे ख़ौफ़ हो त जेके कम्युनिस्ट आहिनि उहे ऐं जेके मुस्लिम्स आहिनि मिली वेंदा पाण में, अरब्स, ऐं ईअं हो उन्हनि जो नेक्सस थी वियो डेफिनेटली. त पहिरियों दफ़ो थ्रू बेरूत मां हिकिड़ो ॿियो नॉवल लिखणु शुरू कयो, उनखे पास ॾेई छॾियो. आई थिंक 80 पेजिस लिखिया आहिनि मां. आई एम राइटिंग अ जूइश एंड मुस्लिम लव स्टोरी, ऐं उन में मूं इहो सॼो हाईलाइट कयो आहे. त मां सोचियो पियो त वाई आई एम ट्राइंग अगेन राइटिंग. I must mention United States of America and its role in messing up with the politics, creating massacre. मां जॾहिं वॾी थी रही हुअसि त मूंखे यादि आहे आई वॉज इन नवाबशाह, त आउं हिकिड़ी जंहिं सियासी पार्टी जो तंहिं वक़्त में हिसो हुअसि, त थोरे टाइम लाइ हुअसि, ऐं पोइ हुन सियासी पार्टी सां सहमत कोन थियसि. पर मूंखे मुंहिंजे ब्रदर इम्तियाज़ 12 सालनि जी एज में मूंखे हुन सियासत में विधो, त ऐं वञी वठी वियो हुननि वटि. मुंहिंजी भेण आहे स्टडी सर्किल में, तव्हांखे बुक रीड कंदी ऐं ही तकरीरूं बि कंदी. बिकॉज़ मूंखे स्टूल रखी ॾींदा हुआ तंहिं वक़्त में, स्टूल ते बि तकरीरूं कंदी. सो उतां खां मूंखे आदत पयल आहे ॻाल्हाइण जी. सो तंहिं वक़्त में बाद में आई लेफ्ट इट बिकॉज़ आई सॉ देयर वाज अ लॉट ऑफ मसाकर हैपनिंग, एथनिक डायलेमा हुयो, रियासती मतिलबु क्रिएशन हुई, इट्स समथिंग एल्स. पर उन वक़्त में सो आउं ॾिठो त असां वटि ग्लासनोस, पेरिस्ट्रोइका, इहे किताब आया पे. We were kind of हुबुल वतन सिंधीज़, but then we were socialists as well. हिकिड़ो ह्यूमन्स में इक्वालिटी पैराडाइम मूं में नओं पहिरियों दफ़ो आयो, छो त सिंधी महाजिर क्राइसिस ॾाढा हुया. हुतां कराचीअ मां 47 लाश आया हुआ सिंधियुनि जा. हितां असीं नवाबशाह में हुआसीं, बाद में असां ॾिठो त असां उते असां बि महाजरनि खे मारियो. यू नो देयर वर सो मेनी थिंग्स वर हैपनिंग एट दैट टाइम. एट अ वेरी यंग एज आई डिसाइड, मूंखे पतो पइजी वियो त ॾाढो ग़लति आहे. कंहिं मूंखे मैक्सिम गुरकी जो किताब ॾिनो पढ़ण जे लाइ उर्दू में, उते ई वेठे कंहिं हिकिड़े मूंखां खसे छॾियो त उर्दू में न पढ़ंदव. 13-14 ईयर्स जी उमिरि में मूंखे क्लियर थी वियो त I have to say no to this hatred. मां ॿोली कान छॾींदसि. सही आहे. त मां इहा सिर्फ़ु त ॿुधायां पई, क्राइसिस मुंहिंजे दिमाग़ मां वॾी थी आहियां त मां US क्राइसिस ॾिठो आहे. ऐं हाउ वी चेंज. असांजो जेको ऑडियंस हो टॉलरेंट हो. पीपल यूज टू से आई एम थीस्ट, आई एम एथीस्ट, आई एम एग्नोस्टिक, आई एम प्रेइंग, आई एम नॉट प्रेइंग. ऐं जिते वॾी थियसि उते हिंदुइज़म घणो आहे. I read Ramayana when I was kind of 13 years old. I used to go to church. एॾो नॉर्मल हो. अचानक सोसाइटी तब्दील थी वई. मुंहिंजो सॼो बचपन तब्दील थी वियो. ऐं मूंखे यादि आहे त आउं एमफिल करणु वियसि फिलासफी जे मास्टर्स खां पोइ कायद-ए-आज़म यूनिवर्सिटी में. आई स्टडीड American studies and I studied the causes of fall of Soviet Union.
छा थियो ऐं उतां मूंखे ख़बर पई त दिस हैज़ हैपेंड बिकॉज एकेडमिकली पढ़ण सां तव्हांखे ॿियूं शयूं ख़बर पवंदियूं पोइ ससेक्स वियसि देन आई अगेन स्टडीड हाउ जिहाद वॉज ग्लोबलाइज़ त मुंहिंजी आउं फ़लसफ़े जी शागिर्द हुअसि ऐं अदब पढ़ी सघां पई लिटरेचर पढ़ी सघां पई पर ज़ाहिर आहे अकेडेमिया जा माण्हू ईअं चेंज थींदा आहिनि त मुंहिंजा गस मटिजी विया टोटल इन US पॉलिटिक्स जे करे सो आई मस्ट मेंशन इट हाउ दे स्टार्टेड crisis in Vietnam so उते मूंखे लॻो आई एम हिटिंग टू बर्ड्स विथ वन स्टोन ideologically Sahar believes that we all are equals and Soviet Union sa ya jut na thaya I don't feel good about it. Maybe they were also authoritarian, but they were also authoritarian. So kind of, कुछ अहिड़ो थिया जो ईअं न थिया because I like socialism a lot. Talks about equality. हिकु त मुंहिंजे दिमाग़ में इहो इन करे मूं बाक़ाइदे में मंज़र ॾेखारिया आहिनि ॿुधी लतीफ़ जंहिंमें चेंज थिए थो तब्दील थिए थो ॿियो मूं ॾेखारियो आहे ज़ाहिर मोहबत जो हो त उन्हनि सभिनी खे मूं त्याग कंदे ॾेखारियो आहे जेका तनक़ीद सर तव्हां चई न अकबर साहब तव्हां चयो त ॿुध मत खे हाईलाइट बि करे पई राइटर ऐं उन ते तनक़ीद बि करे पई तनक़ीद मां त्याग वारे चैप्टर ते करियां पई why should we do ascetic why should we be ascetic and why should we do asceticism in love I mean love is and body they are not kind of inversely proportional to each other so why जेको विपाशना आहे जेको हिननि जी जेका बुद्धिस्ट प्रैक्टिसिस आहे न हिंदूज़ उनखे प्रैक्टिस कनि था पिया इहो छो आहे त मूं हिकिड़ो एंड यू आर वेरी राइट एंड अख्तर इज़ ऑल्सो वेरी राइट एंड आई सेड टू अख्तर कि वाकई प्योर फिलोसॉफी जो नॉवल न आहे जंहिंमें आउं मेटाफिज़िक्स ऐं एपिस्टेमोलॉजी डिस्कस कयां सो तव्हां हिनखे कंपेयर कयो सोफीस वर्ल्ड सां नो बट येस यू आर राइट इट इज़ देयर इज़ अ बुद्धिस्ट फिलोसॉफी रिप्लीट इन में जिते किथे आहे सही आहे पर मूं तनक़ीद ॿुध मत ते कोन कई आहे मूं त्याग ते कई आहे हिकिड़ो त इहो ॿियो लेटस जेको द वर्स्ट पार्ट आहे काफ़ी रीडर्स जे लाइ उहो मुंहिंजे लाइ बेस्ट पार्ट आहे मूंखे लॻो त इहा जेका टेक्नीक आहे 20 पेजिस मिनतोख ऐं कबीर जी कहाणी 20 पेजिस लेटर बिटवीन Bodhi Latif and Jadam, very 20 page. I have done this. 20 page या 18 pages, 15 pages. I have just kind of, इन में कोई difference रखियो आहे. वो simultaneous हले पई. ऐं बाद में पतो पए तो there's a cut throat connection. हुआ त्यागी खे ॻोल्हे पई, ही त्याग ते ॻाल्हाइनि पिया. And then इन विच में मूं politics इन करे ॾेखारी आहे वियतनाम जी because this is life. Life में ईअं थींदो आहे. इहो ज़रूरी हो. इहो त इन ते कोई एतराज़ कोन्हे. इहो त ज़रूरी आहे. हाँ उन में हुयो and then I have shown all उन में मूंखे जैसे अच्छा उन में मूंखे पूरो तव्हांखे ख़बर आहे त जेके मुंहिंजा रीडर्स हुआ मिसाल सर जावेद हिकु दफ़ो मूंखे कॉल कई जॾहिं मूं नॉवल 400 पेजिस लिखी छॾिया and he read it he gave comment I sent him again सर ग़ाइब थी वियो मूं सोचियो सर खे ॻाल्हि माना वरी ॿीहर पढ़े को ॿियो कमेंट ॾे हा हिकिड़े ॾींहुं मूंखे फ़ोन कई त तूं हिकिड़े नॉवल में वरी कमी छॾी आहे यू हैवंट मेंशन अबाउट पेंटागन पेपर्स वियतनाम जो जेको सॼो क्राइसिस हो उहो अमेरिका में पेंटागन पेपर्स जॾहिं लीक थिया हुआ त खुलियो हो वट अमेरिका डिड त तूं किथे न किथे को जुमिलो त हणी छॾ पेंटागन पेपर्स जो तूं हेॾो सॼो कुझु ॿुधाई पई त कीअं मज़हब जे बुनियाद ते क्रिस्टियनिटी ऐं बुद्धिज़म खे हिननि कैथोलिसिज़म ऐं ॿुध मत खे विढ़ायो तव्हां ॾिसो त केॾी घिनौनी पॉलिटिक्स आहे So then I did it. So मां पाण फिक्री तौर ते सियासत खे ऐं एॾो घणो इन्वॉल्व बेशक कोन थी थियां पई पर मुंहिंजे जौहर में वसियल आहे हिकिड़ो त इहा ॻाल्हि मां सोचियो त या तव्हांखे मां ॿुधायां ख़तनि जे ज़रिए इन ते मुंहिंजा काफ़ी दोस्त मुंहिंजा 5 दोस्त तमामु वेझा आहिनि जेके तनक़ीद कंदा मूंखे मुंहिंजूं फीमेल्स में शबनम बलोच इनखे ॾाढो गौर सां पढ़ियो आहे अमर सिद्धू गौर सां पढ़ियो आहे अरफाना हिननि खे गौर सां नॉवल खे पढ़ियो आहे हुननि सभिनी तनक़ीद कई आहे हिन ते सर जावेद मूंखे चयो त हुनखे बुद्धिस्ट टेक्स्ट बनाए छॾियो आहे ऐं पोइ मूं हुनखे ट्रिम कयो हुयो पर मूंसां मसइलो इहो हुयो त बोधी लतीफ़ खे मूंखे पूरो खोलणो हुयो त हाउ ही वॉज डूइंग इट एंड आई हैड टू कनेक्ट एवरी डिमेंशन रिलेटेड टू त्याग ऐं उन में मूं करे वई आहियां ज़ाहिरा उन में आऊं घणो एतिरो जुड़ी वियसि जो मूंखे लॻे पियो त मां अञा ही बि शइ बयानु करे छॾियां उनमें सॼो फिक्शन आहे ॿियो सॼो फिक्शन आहे पर रियलिटी खे मूं उन में इंसर्ट कयो आहे त मूंखे उन में फ़लसफ़ो ॾियणो पइजी वियो ऐं तव्हां इहो सही था चओ तव्हांजो जुमिलो मूंखे ॾाढो इट वॉज़ अ ट्रैप ऐं ट्रैप में जीअं न ॼार में केरु फासी पवंदो आहे ऐं पंहिंजे किरदारनि खे खोलण में उन जे लाइ को हिकिड़ो टर्म बि मूं पढ़ियो आहे को राइटर्स ट्रैप या अहिड़ो को थींदो आहे जंहिंमें राइटर फासी पवंदो आहे
ऐं पोइ न निकिरी सघंदो आहे, उहो उनखे करिणो ई पवे थो उहो. I had to, ऐं लतीफ़ खे बसि कीअं करे लतीफ़ खे मूंखे पूरो ॿुधाइणो आहे. ॿियो त्याग जो जेको फ़लसफ़ो आहे उनखे उन ते आउं उनजी सहमत न हुअसि. मूंखे सख़्तु कावड़ हुई त why Jadim left the way he left Meera suddenly disappeared. How can I mean I see it's an idiocy. ऐं हूअ वरी वन साइडेड लव में हलंदी थी वञे, हुनखे ॻोल्हे थी, तॾहिं आउं इहो बि सोचियो त वन साइडेड लव थींदो ई कोन्हे. अॼु मूं दुबई में हींअर मुंहिंजी ताज़ी तकरीर हुई, उन में मूं जॾहिं ॻाल्हायो पिए हिन ते मोहबत ते, त मूं त इहो ॿुधाइण जी कोशिशि कई आहे त वन साइडेड लव सिर्फ़ु बेनियाज़ सां थींदो आहे, and that is divine love, so that he or she can't love you back, so that he or she asks you to go, and then he or she is not responding you, it's okay, and you go on and on. कॾहिं खुलन दर दोस्त जा, कॾहिं ताकियूं ॾीन, कॾहिं खुलन दर दोस्त जा. That is divine, that can't be. या इहो बेटा हादी लहाना लुछां थी लाहद में, हादी लहान हद सुप्रिया जी सूंह जो न को कद न मद, हिते सिकण बेअदद त प्रिय परवाह न आका. इहो प्रिय दुनियावी प्रिय नथो थी सघे. दुनियावी प्रिय जेकॾहिं उनखे बेपरवाह आहे त पोइ दिस सीज़स टू बी प्रिय यार. I mean, he can't be प्रिय. हा, एॾो बेपरवाह आहे त पोइ वरी घर में वेहे. So I tried to portray this. उहा बि उन में वुमन खे आहे. तव्हां सही था चओ. मूंखे हिकिड़ी स्टेज जॾहिं मूंखे मुंहिंजे रीडर्स, अर्ली रीडर्स छपजण खां पहिरीं एतिराज़ कयो त तूं छो थी मुंहिंजी तोखे मारी, छा वाई आर यू डूइंग इट, काइंड निराशा आहे. मूंखे लॻो ईअं, ऐं मूं पंहिंजे पर में उनखे छॾे ॾिनो आहे ईअं. ऐं तव्हां बल्कि सही था चओ, सॼो माहौल ई अहिड़ो आहे, बिकॉज़ जश्न आहे, ऐं हू मरण ते जश्न कंदा आहिनि. ॿुधी विपाशना विघे को मरे थो त उहा हुनखे वॾी ऊची ॻाल्हि सम्झंदा आहिनि. ऐं मूं हुनखे कंदे ॾेखारियो. पर आई थिंक लाइक अ वुमन इज़ एक्सरसाइज़िंग हर एजेंसी टू सेइंग नो टू बोथ ऑफ द मैन एट सम स्टेज. ख़बर न मूंखे इहा सम्झ में कोन थो अचे कबीर खे नो छो थी करे, बिकॉज माई ऑल सिंपथीज़ वर विथ कबीर एट द एंड, बट आई डोंट नो व्हाई शी सेज़ नो टू उनखे. ऐं तव्हां जॾहिं चयो, तव्हांजी ॻाल्हि मूंखे हींअर हैरान कयो जॾहिं तव्हां चयो त she has crossed that journey and she's not gonna go anywhere to none of them, as if तव्हां मुंहिंजो माइंड पढ़ो पिया उन वक़्त जो 2017-18 जो जॾहिं आउं नॉवल पंहिंजो पुॼाणी करे रही हुअसि. Exactly, you said the correct thing. So अच्छा उन में पोइ मूंखे नॉवल में 100 पेजिस वधी इन करे बि विया त मिसाल जे तौर ते आउं यादगिरियूं नाले हिकिड़ो पेज रखंदी हुअसि मुंहिंजे साम्हूं. त मिसाल चोफेल साधू चए थो पियो ॿोधी लतीफ़ खे त तोखे आउं फलाणी ॻाल्हि ॿुधाईंदुसि, उहो हुनखे अॻिते ॿुधाइणी आहे. त बीइंग राइटर आई हैड टू रिमेंबर दिस, दैट स्टोरी हैज़ टू कम. ईअं नोट कई. ऐं ॿोधी लतीफ़ चए थो तूं ही ॻाल्हि अञा दर्स ॿुध, पर आई विल टेल यू समथिंग एल्स. सो उन में आउं कंदी हुयसि, उन में आउं ओपन अप कंदी हुयसि कैरेक्टर्स खे, यादगिरियुनि में कहाणियूं विझंदी हुयसि. जेके मुशाहिदा थियनि था जादम जा, इहे सॼा टोटल मुंहिंजा क्रिएट थियल आहिनि. ऐं हुनखे हिकिड़ी कैफ़ियत में वठी थी वञा. दैट इज़ काइंड ऑफ फिक्शन. ईअं थींदो कोन्हे माण्हू ईअं वेठे वेठे कंहिं दुनिया ॿी में पहुची वञे. बट आई रियली लाइक्ड, आई वांटेड टू गिव हिम अ जर्नी. आई वांटेड टू गिव हिम एन एक्सपीरियंस. मूंखे जेका हिन नॉवल में अगरि केरु मूंखां पुछे न व्हाट आई लाइक द मोस्ट, व्हाट आई एंजॉयड, हिकु त जॾहिं लिखी मूं पूरो कयो, फॉर मंथ्स आई लिव्ड विथ माई कैरेक्टर्स. इट वॉज कंप्लीटली डिफिकल्ट टू डू अवे विथ देम. एंड मूं ते सख़्तु क्राइसिस हो. सर आउं तव्हांखे ॿुधाए कान थी सघां. हिकिड़ो सवाल तव्हां खां पुछां थो, तव्हांजी गुफ़्तगू हलंदे हिकिड़ो सवाल पुछां थो. तव्हां नॉवल लिखंदे कंहिं स्टेज ते रोना? या many times. मूं किथे लिखियो न, पर मूं महसूस कयो. हाणे अॼु तव्हांखे मौक़ो मिलियो आहे त मां पुछां पियो. ऐं महसूस कयो त these are the points. मां एक्चुअली बीइंग अ वुमन ऐं लिखियो त मर्द जो पर्सपेक्टिव पे. आई मेड men love a woman the way they should. They don't do generally. मर्द जे लाइ ॾाढो ॾुखियो आहे ईअं पाण विसारे माई खे पाण खे अर्पे द वे शी डज़. बिकॉज़ मूंखे लॻे थो त जेका मर्द जी मोहबत आहिनि, जी ॿार नंढो छोकिरा ऐं छोकिरियूं जॾहिं वॾा थींदा आहिनि न, तव्हां ॾिसो छोकिरियुनि जो होराइज़न हीअं वॾो वेकिरो थींदो वेंदो आहे, आइडियाज़ विज़डम ईंदा. छोकिरनि वटि मेजॉरिटी वटि, आई डोंट से अबाउट पीपल लाइक यू, बट आई से मेजॉरिटी वटि पहिरीं नंढियूं गाॾियूं आहिनि, पोइ वॾियूं गाॾियूं आहिनि. दे आर मोर मटीरियलिस्ट.
the more they grow, their materialism grows. So the body is matter for them. So love is body for them. For women, it is not like this. Woman grows physically and emotionally. And अगर धीअ खे मौक़ो ॾेई छॾियो, जीअं मुंहिंजे बाबा मूंखे मुंहिंजे लाइ रस्ता खोले छॾिया, त हे बि पढ़ंदी, हेॾां बि वेंदी, ऐं गाॾी बि हलाईंदी, ऐं मुल्क खां ॿाहिरि बि वेंदी. utmost freedom हुई मूंखे उन में. then I विच में लिटरेचर बि हो. my brother was helping me, he was my mentor initially. आऊं वधंदी वियसि. केतिरो सुठो थिए सहर, केतिरो सुठो थिए जो जेतिरी आज़ादी पीउ पंहिंजी धीउ खे ॾियनि था, एतिरी आज़ादी ऐं एतिरी मोहबत हू पंहिंजी घरवारी खे बि ॾियनि. या मुंहिंजे बाबा एतिरी घणी आज़ादी मुंहिंजी अम्मी खे मता खे ॿुधायां त कोन ॾिनी. मां गुल मोहम्मद साहब जी ॻाल्हि न पियो करियां, आई नो. बट आई एम टेलिंग यू, बाबा अम्मी खे पढ़ायो. आई नो गुल मोहम्मद साहब, आई नो योर अम्मी. त बाबा अम्मी खे पढ़ायो. पर हिकिड़ी ॻाल्हि आहे मूंखे यादि आहे त हिकु दफ़ो मुंहिंजी अम्मी वेठी बि आहे हिते. सो हिकु दफ़ो कहाणी मुंहिंजी छपी, ऐं 14 सालनि जी हुजां, ऐं मुंहिंजी इबरत अख़बार में वॾनि जे राइटर्स जे पेज में कहाणी छपी. कहाणी हुई सिंधी महाजर क्राइसिस ते. सो बाबा हाणे ख़ुशि थियो त ॿारनि जे रिसाले में कोन छपी आहे, वॾनि अडल्ट राइटर्स जे पेज ते छपी आहे. जेको घर में महिमान मिट माइट आयो सभिनी खे ॿुधाए त हे ॾिस हे मुंहिंजी धीउ जी छपी. सो अम्मी बि पोइटस हुई. त अम्मी मूंखे चए थी त मुंहिंजी जॾहिं शाइरी छपी तॾहिं एॾो हुनखे जोश कोन हो, बल्कि हिनजो मूड ऑफ हो. ऐं तुंहिंजी ॾिस कहाणी थी. So she recalled at that time, but things changed. So I'm coming back to this. तव्हांजो जेको एनालिसिस आहे हिन में, तव्हां मूंखे चयो त इंडिया इज अ कोइंसिडेंस. मूंखे मूं को इंडिया ते तव्हां, बल्कि मूंखे सुठो इहो लॻो त तव्हां हुनखे किरदारनि खे इंडिया ऐं इन्हनि शयुनि जॻहियुनि ते, छो जो इन्हनि जॻहियुनि ते बुद्धिज़्म कंसंट्रेटेड आहे, घणो आहे न, कॉन्सेंट्रेटेड आहे. अच्छा, ऐं जियोग्राफी जो मूंखे एॾी रीडिंग करणी हुई. मूंखे छा, I wanted to go. मूं वटि तंहिं वक़्तु मुंहिंजो हुयो त मां नॉवल छपण खां अॻु में I will go to Saigon and I thought कि I will go to Ladakh. पर मुंहिंजी पर्सनल लाइफ में एतिरा जल्दी क्राइसिस अची विया जो I couldn't afford going alone, and उहा शइ बीही वई हुते. पर पोइ मूं तमामु घणी रिसर्च कई त थिक्सी ॿोधिशाला ऐं हेमिस जो डिस्टेंस कहिड़ो आहे, ऐं जेको ॿोधी सेंटर आहे उतां केतिरो परे आहे, जे टैक्सी में वञे त केतिरो टाइम लॻंदो, हुंदर ऐं जेको डिस्किट विलेज आहे उहो कीअं आहे, उतां हिमाचल प्रदेश केतिरो परे आहे. सो ही मूंखे ज़रा ॿोधी ॾेखारणो आहे त ॿोधिशालाऊं ॾेखारणी हुयूं, त आई हैड टू पूरी पट्टी ॾेखारणी हुई. ऐं हुन में स्तोक आहे, नाला हींअर मूंखे विसरनि पिया, जेके ॿोधिशाला आई शोड एवरी, थिक्सी एंड हेमिस ज़्यादा मूं ॾेखारियूं आहिनि हुन में. ऐं ॿोधी सेंटर ॾेखारियो आहे जंहिंमें हिते वञी मशकूं वग़ैरह कनि था. त इहो त उहे ईंदा विया. पोइ हिमाचल प्रदेश आहे, उते मूंखे कारवान सराय मूंखे वणंदी आहे. उते आई हैड टू शो दैट कुझु फिक्शन आहे, उहे सभु शयूं मूं हुनखे क्रिएट कयूं. पोइ ॿुधायां मां हुनखे कढां पई, हाणे मां उते हुनखे कढां पई त ज़ाहिर व्हेन शी इज़ गोइंग शी हैज़ टू रन अवे फ्रॉम मनाली. सो इहो अची मूंखे हुनजी स्टडी करणी पई हुई. एंड आई एम हैप्पी त तव्हां हुनखे डबल चेक कयो that I was kind of using the maps and the geography correctly or not, but I didn't go there. मां तव्हांखे हिकिड़ी सॉरी टू कट, मां इहो ॾिसंदो आहियां इन बुनियाद ते, ॾिसंदो आहियां टाइम एंड स्पेस जो राइटर खे ख़्यालु करणो पवे थो. हिकिड़ो राइटर जेको लिखे थो त सुबुह जो असां निकितासीं ऐं 2 कलाकनि खां पोइ असां गाॾी में चांहि पीतीसीं मुल्तान में, ऐं शाम जो या 2 पहिरनि वारी मानी खाधी इस्लामाबाद में, त माण्हू सोचींदो कोन त बाबा इहो फ़ासिलो कार में थी कोन थो सघे, पॉसिबल कोन्हे को. पर तव्हां हिकु दफ़ो तव्हां मुंहिंजे नॉवल ते तनक़ीद बि कई हुई त बिकॉज़ आई वाज़ नॉट थिंकिंग अलॉट अबाउट रीडर. तव्हांखे यादि आहे जॾहिं पहिरियों मुंहिंजे नॉवल ते सिटिंग थी हुई लाहौती मेले में, त उते तव्हां हीअं ऑडियंस में हुया, ऐं उते तव्हां हिकिड़ो जुमिलो चयो त आई सेड कि आई हैवंट थॉट अबाउट ऑडियंस. ऐं ऑडियंस जो सोचां पई न त मुंहिंजा जेके बि 10-15 ख़ासि रीडर्स आहिनि उहे मुंहिंजे दिमाग़ में अची पिया हुया. सो आई वॉज शेपिंग इट अकॉर्डिंगली. उन्हनि मूंखे एतिरो डिस्टर्ब पियो कयो, हिकिड़े स्टेज ते मूं उन्हनि मां जान छॾाई. राइट. त मां नॉवल लिखंदे मूंखे लॻे थो थी सघे ग़लती बि आहे. मिसाल तव्हां जेकॾहिं ऑडियंस जो घणो सोचो पिया ऐं या न पिया सोचो, उन में तव्हां ॿुधाइजो कहिड़ो बैलेंस रखणु खपे, या टाइम एंड स्पेस जो केयर कयो था. मिसाल हाणे मिनतोख एंड कबीर में लव इमर्ज थिए थो, आई हैव टू वीव इट. ऐं उणंदे मूंखे त 100 पेजिस थी विया, 80 पेजिस थी विया, पर उणिया त सही न.
अच्छा जीअं उहो अचे मूंखे लॻो न इहा त उण त मूं सही कई कोन्हे एॾो जल्दी हाउ कुड यू नो दैट डिस्टेंस हैज़ टू क्रॉस नो हीअं हुजणु खपे ॿोधी लतीफ़ में बि मिसाल लतीफ़ जो सॼो जेको पीरियड आहे व्हेन ही इज़ ग्रोइंग अप एंड सीइंग दैट पर्टिकुलर यू नो इंसिडेंट दैट हैपन्स विद अ प्रीस्ट त उनखे बि उणणो पए पियो त इहो वीविंग में मूंखे लॻे थो उन में बि आउं मुंहिंजी वियसि उनखे ट्रिम करे सघां काश मूंखे एडिटर मिले जनरली एडिटर्स हूंदा आहिनि ग्लोबली एडिटर्स आई डिडंट गेट ए एडिटर ऐं ॿियो त आउं एॾी रिजिड आहियां जो आउं एडिटर मतिलबु कयां हा न कयां मुंहिंजो पहिरियों डेब्यू नॉवल हुयो एंड आई वाज़ थिंकिंग टू राइट अच्छा मूंखे लॻे थो त इट वॉज़ वेरी नेसेसरी टू एड ऑल दोज़ थिंग्स ऐं इहा शइ जॾहिं निकिरी वई त नॉवल खुटी वेंदो दिस इज़ काइंड ऑफ मुंहिंजे जॾहिं आख़िर मैडम जी कैन यू हेयर मी मैडम we are running short of time sir अच्छा ये असां वटि हिकिड़ो कमेंट आयो we are entering the last session and ओके प्लीज जी कलीम साहब जो शायद आवाज़ जो को प्रॉब्लम थी वियो आहे तेसी ताईं कलीम जो आवाज़ कोन पियो अचे रीडर जो जेको ख़्याल आहे न रीडर खे जेकॾहिं अॻियां रखी कंहिं बि राइटर लिखणु शुरू कयो उहो कोन लिखी सघंदो रीडर कहिड़ो कहिड़ो हिते त हज़ारे क़िस्मनि रीडर जा हिकिड़ो 5 दर्जा पास रीडर बि तव्हांजो रीडर आहे ॿियो PhD होल्डर तव्हांजो रीडर आहे टियों तव्हांजे नॉवल जो अखर अखर गौर सां पढ़ण वारो रीडर आहे चोथों भले रीडर केतिरो बि पढ़ियल लिखियल आहे पर उहो सरसरी पढ़े थो त कहिड़े रीडर खे तव्हां दिमाग़ में रखंदा रीडर खे दिमाग़ में रखी जेकॾहिं राइटर लिखियो न तंहिंजे करे राइटर खे लिखणो आहे पंहिंजे हिसाब सां उहो रीडर खे भले दिमाग़ में न रखे लेकिन किरदारनि जे लाइ उनखे टाइम एंड स्पेस जो ख़्यालु रखणो पवंदो आहे नॉवल जी सिहत जे लाइ रखणो पवंदो हेलो कलीम आवाज़ अचे पियो मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे तव्हां सभिनी खां Can I ask a question, especially Akbar Sahab and then everybody? मुझे नॉवल जो तर्जुमो थी चुको आहे. Do you think that I should trim it? और मां इएं जो इएं हलायां जीअं हो? न हिकु दफ़ो तव्हां नॉवल लिखी छॾियो हाणे तव्हां ट्रिम हा उर्दू में तव्हां करणु चाहियो पर सॼो तव्हांजो तवाज़ुन बिगड़ी वेंदो मुंहिंजे ख़्याल में इनखे ईअं ई रहण ॾिजे नॉवल खे जीअं आहे हाणे तवाज़ुन बिगड़ी वेंदो जेकॾहिं तव्हां उहो लिखण जे टाइम ते एडिट करे सघिजे छपजण खां पहिरीं कुझु सिरूं कढी वठूं हिन मां अकबर साहब मुंहिंजो आवाज़ अचे थो जी जी अच्छा असां जो तो ये पंहिंजे सेशन जे स्क्रीन जे लास्ट उन सेशन में वञूं पिया असांखे जेको आहे सो पीर उबैद साहब जी कमेंट कयो आहे वन साइडेड लव मैटर्स इट इज हार्ड नॉट टू क्रैक either mad, spoiled, writer or isolated as such it is amazing nice novel. Akhtar, I read the question, but I just want to ask you that why your voice is echoing. Open kone your link. Now it's fine. हाणे सही आहे तव्हां वटि शायदि ॿिनि जॻहियुनि ते खुलियल हो हा हाणे सही आहे सो ही मां अकबर साहब तव्हां हिन ते ॻाल्हाइजो पर मां मुंहिंजो हीअं हिन ते ॾाढो स्ट्रॉन्ग ओपिनियन आहे त इफ इट इज़ लव इट कांट बी वन साइडेड इज़ अ काइंड ऑफ यू नो थिंग दैट कुड बी विद आइडिया that I love some idea, I love some, I can love mysticism, I can love divine that I can't see. But if it is with a human one-sided, automatically imbalance आहे जेका दुनियावी मोहब्बत आहे उनमें imbalance सूहे कोन थो हिकिड़ो कैरेक्टर बेनियाज़ आहे ऐं हिकिड़ो न्याज़मंद आहे ॻाल्हि ठहे कान थी सो यू नो वन कैरेक्टर चाहे मर्द आहे
ऐं उहो सबमिट करे थो and the woman is not submitting. So it is, man is throwing his agency in front of her and she's disrespecting that agency and vice versa. So the equality paradigm works. ऐं पोइ ज़ाहिर आहे उहो सस्टेन केतिरो करे थो जेको चवंदी आहियां लॻे त लख हज़ार जे टुटे त टको ई न लहे Hamal Fakir Wangur. So that needs to be taken care of. I don't believe in it, and ideologically and practically, and I've seen it. The one-sided is a kind of it's a humiliation of being human. इहो तव्हांजो ज़बरदस्त हिकिड़ो सवाल आहे, इहो ज़बरदस्त सवाल आहे. इन ते जेके ॿुधनि पिया या ॿुधंदा उहे इन ते सोचींदा ऐं इन ते कोई फिक्री ऐं फिलोसॉफिकल कोई जवाबु ॾियनि, न जज़्बाती जवाबु न ॾियनि. इन ते सभु सोचीनि. इन ते असां वटि तकिड़ो जवाबु ॾियण जी आदत आहे न, त न न न ही आहे भई तव्हां सहर खे जेकॾहिं तव्हां एग्री कयो था त यू मस्ट हैव रीज़न्स, ऐं जेकॾहिं डिसएग्री कयो था त यू मस्ट हैव रीज़न्स. ईअं न त सहर चवे पई तंहिंजे करे हा करिणो आहे, या सहर चवे पई तंहिंजे करे मुखालिफ़त करणी आहे. इन बोथ केसिस वन शुड हैव रीज़न्स. Let this discourse be there. जी जेको आहे सो लास्ट बाक़ी लास्ट 5 मिनट्स बचा आहिनि हिन स्ट्रीम. मैडम मूं चयो पिया त लास्ट 5 मिनट्स बचा आहिनि, त असां जेको आहे सो दोस्तनि खां बसि क्लोज़िंग रिमार्क्स वठूं था ऐं पोइ तव्हां खां वरी हिन स्ट्रीम जे हवाले सां रिमार्क्स वठंदासीं. सर अकबर साहब तव्हां पंहिंजा क्लोज़िंग रिमार्क्स ॾिजो, पोइ अख्तर वटि हलूं था. उहो काफ़ी देरि खां ख़ामोश आहिनि. उन खां पोइ वरी मैडम खां वरी हिन स्ट्रीम जे हवाले सां असां वठंदासीं ओपिनियन ऐं रिमार्क्स, ऐं पोइ असां हीअ स्ट्रीम एंड कंदासीं. दोस्तो हीअ स्ट्रीम असांजी जेको आहे सो 8वीं लाइव स्ट्रीम हुई, ऐं जेको आहे सो अॼु असां मैडम सहर गुल जे नावल इश्क तमाम ब्रह तमाम ते जेको आहे सो डिस्कस कयो आहे. ऐं तव्हां ॾिसो त हीअ असांजी मज़ेदार डिस्कशन थी आहे. ऐं नॉवल जे सां गॾु असांजे जेको ख़ासि करे मैडम जी जेके कियोटिक इयर्स आहिनि उन्हनि जा केतिरा पासा असांजे साम्हूं आया आहिनि, ऐं असां मैडम खे जस था ॾियूं त उन्हनि उन सभु दौरान ही नॉवल जेको आहे सो लिखी ऐं असां पढ़ंदड़नि खे ॾिनो. ऐं हिन नॉवल जो उर्दू ट्रांसलेशन बि अची रहियो आहे दोस्तो, ऐं मैडम कंफर्म कंदी त उहो या त अची वियो आहे. मैडम उहो अची वियो आहे या अचण वारो आहे? अचण वारो आहे. जी जी दोस्तो उहो कुझु वक़्त में अचण वारो आहे. ऐं जेको आहे सो अकबर साहब प्लीज़ तव्हां क्लोज़िंग रिमार्क्स ॾिजो, पोइ अख्तर ॾे हलूं था, पोइ जेको आहे सो मैडम ॾे. हा, ही नॉवल जेको आहे उहो घण पासाऊं नॉवल आहे, ऐं हिकिड़ी जेका इम्प्लिसिट ॻाल्हि आहे, जेका कहिड़ो लफ़्ज़ हिन जे लाइ इस्तेमालु कयां त जेका बिज़ाहिर न पर अंदरां अंदरि जेको हिन नॉवल जो मक़सदु आहे उहो हिन केतिरी बि असां हिन में फिलोसॉफी या असां हिन में इमोशनलिज़म ॾेखारियूं, लेकिन उन जे पोयां इस्तदलाल आहे. यानी हिनखे हिकु माण्हू त बुद्धिज़्म खे रिलीजन चवनि था, रिलीजन कोन्हे, फिलोसॉफी आहे या वे ऑफ लाइफ आहे या बिहेवियर आहे, पर उन खे अकुल जे बुनियाद ते परखियो वियो आहे. हिन नॉवल में उनखे क्रिटिसाइज़ बि कयो वियो आहे अकुल जे बुनियाद ते. इहो हिकिड़ो इंडिकेटर बि थी सघे थो त जेके असांजा अक़ीदा आहिनि, असां उन्हनि अक़ीदनि खे बि ईअं स्केप्टिकल क्रिटिकल अंदाज़ में परखणु खपे, ऐं उन जा जीअं नारी त्याग वांगुरु हिकिड़ा अहिड़ियूं रवायतूं आहिनि जेके इंसान जे वक़ार जे ख़िलाफ़ आहिनि, इंसानियत जे बुनियादी फ़िक्र जे ख़िलाफ़ आहिनि, उन्हनि खे रद्द करणु खपे. असांखे ॾिसणु खपे त असां रिलीजियस या नॉन रिलीजियस के अहिड़नि मिथोलॉजिकल शयुनि में या अहिड़नि अक़ीदनि में त किथे फाथल न आहियूं जो असां बि ईअं इंसान दुश्मन कुझु रवायतुनि खे पाणी वेठा ॾियूं ऐं उन्हनि ते सोचणु, उन्हनि जो अक़ली इस्तदलाली तौर ते उनजो छेद करे ऐं उन्हनि मां कुझु शयुनि खे, पोइ भले उहो रिलीजन हुजे, उहा असांजी सोशल फिलोसॉफी हुजे, उहा असांजी शाइरी हुजे, असांजा शाइर अदीब हुजनि, त किथे असां उन्हनि खे मिथोलॉजिकल किरदार त न ठाहे छॾियो आहे.
थैंक यू। जी अख्तर, तव्हां लास्ट कमेंट्स ॾिजो। अख्तर प्लीज़ तव्हां पंहिंजा हिन सेशन जे हवाले सां, नॉवल जे हवाले सां क्लोज़िंग रिमार्क्स ॾिजो, पोइ वरी असां मैडम ॾे वधूं था। अख्तर प्लीज़। मुंहिंजे ख्याल में हिकिड़ो मिंट सर हुन में हिकिड़ी शइ हुई, उहो तव्हांखे उर्दू में अचे पियो, हिकिड़ो लफ़्ज़ खे एडिट करियो, हिकिड़ो लफ़्ज़ मां चवां थो, उहो इहो आहे त तव्हां हिकिड़ी जॻह ते लिखी विया आहियो त गौतम बुद्ध जेको आहे उहो ब्राह्मण हो। गौतम बुद्ध उहो ब्राह्मण न हो, खत्री हो। खत्री उर्दू हो। में हुजे त उहो तव्हां हुनखे एडिट करे छॾियो। थैंक यू। ब्राह्मण जिथे मूं लिखियो आहे त गौतम बुद्ध ब्राह्मण हो। तव्हां हिकिड़ी जॻह ते लिखियो आहे त गौतम बुद्ध ब्राह्मण हो, हक़ीक़त में गौतम बुद्ध ब्राह्मण न हो, खत्री हो। जी इहा शइ एडिट थी सघे थी। इहो I shall, why not? मुंहिंजे ख्याल में ही जेको नाविल आहे उहो ज़ाहिर आहे उहो बुद्ध जी जेका फिलासफ़ी आहे उन जे घणनि ई पासनि खे असांजे ॾाढो खोले रखे थो या उनजी उखेल करे थो। पर इन नाविल अंदरि कई सवाल आहिनि जिन जा जवाब जेके आहिनि उहे असांखे ॻोल्हणा पवंदा या जिन सवालनि ते बहस थियणु घुरिजे। मिसाल तौर मेंतोख जो पंहिंजो जेको क्राइसिस आहे या उनजो जेको निर्वाण वारो सिलसिलो आहे जिते मैडम पाण बि ॻाल्हि कयो थो, उते मूं अहिड़ी सिचुएशन ठाही आहे या अहिड़ी सूरत हाल पैदा कई आहे जो जिते उहो पढ़ंदड़ ते छॾियल आहे त उहा मरी वई या उहा जेरी आहे उते या हिकिड़ी ॾंद कथा ठही वई, उहा मिथोलॉजिकल किरदारु थो थी वञे। ऐं इन खां पोइ ॿी जेका ॻाल्हि सवेरे बहस हेठि आई पिए त जेको किरदार जे हवाले सां जीअं लतीफ़ जो किरदारु हो त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त लेखक खां किरदार थोरा आज़ादु थी वेंदा आहिनि, पोइ उहे पंहिंजी मर्ज़ी ते ई कमु कंदा आहिनि या उहे एतिरा त उन्हनि खे आज़ादी मिली वेंदी आहे जो पोइ हुन राइटर जी गिरफ़्त खां ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि। तव्हां सम्झा थो लतीफ़ हिकिड़ो अहिड़ो किरदारु हो हिन में जेको जेका लेखक आहे उन खां थोरो चिॾो थी वियो आहे, उहो पंहिंजी मर्ज़ी ते पोइ सभु कुझु करे थो। इहो थींदो आहे, हिन में कोई एॾो वॾो मसइलो न आहे। ऐं ॿी ॻाल्हि हली पए नाविल जी ज़ख़ामत जी, त आउं सदाईं इहो चवंदो आहियां त नाविल पढ़णु जेको आहे या पढ़ण जो अमल जेको आहे उहो दिलचस्पी जी ॻाल्हि आहे। उनजो इन सां को वास्तो कोन्हे तो नाविल 600 सुफ़्हनि जो आहे, 120 सुफ़्हनि जो आहे या 150 सुफ़्हनि जो आहे। यूरोप में लिखियो वेंदड़ नाविल या उतां जी जेका ज़िंदगी आहे उहा असां खां वधीक मसरूफ़ न आहे। उते तमामु असां खां वधीक मसरूफ़ आहे। असीं वधीक वांदा आहियूं, असां वटि वधीक वांदकाई आहे। पर हीउ मामिलो जीअं अकबर साहब ॻाल्हि कई त असीं अफ़सानो जल्दी पढ़ी वठंदा, त हीउ मामिलो दिलचस्पी जो आहे। जंहिं माण्हू जी दिलचस्पी नाविल में हूंदी उनजे आॾो इहो ख़्यालु न ईंदो थी नाविल केतिरनि सुफ़्हनि जो आहे, उहो उन नाविल खे पढ़ी वठंदो। त आउं सम्झां थो हीउ नाविल जेको आहे इश्क तमामु बिरे तमामु हिकिड़ो सिंधी नाविल जी जेका खेतर आहे उन में हिकिड़ो ॾाढो सुठो इज़ाफ़ो आहे ऐं उन में खोड़ सारियूं शयूं असांखे पढ़ण में मज़ो ॾियनि थियूं। आख़िर ताईं उहो सस्पेंस बरक़रार रहे थो ऐं मिस्ट्री जेका आहे उहा असांखे हुन में मिले थी। त आउं वरी बि मैडम सर खे हिकु सुठो नाविल लिखण ते मुबारकबाद ॾियां थो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हुन नाविल लिखियो न आहे पर हुन नाविल ते कमु कयो आहे। Thank you so अच्छा much. अख्तर, मां तव्हांजी इन ॻाल्हि सां तो करेक्टर्स निकिरी वेंदा आहिनि, हथ मां टोटली डिसएग्री थो कयां। छो जो जेको लेखक हूंदो आहे उहो क्रिएटर आहे ऐं क्रिएटर जे हथनि मां क्रिएशन कीअं थी निकिरी सघे। न आउं उहा ॻाल्हि निकिरी वञण जी ॻाल्हि कोन पियो कयां, मूं कैरेक्टर जी आज़ादी जी ॻाल्हि कई आहे। ईअं थींदो आहे, मूंसां पाण सां थियो आहे, उहो थिए थो ऐं उन में पोइ उहो कैरेक्टर जी जेको हावी थी वेंदो आहे जॾहिं त पोइ ईअं थींदो आहे उन्हनि में। मूंखे लॻे थो कलीम तव्हां आहियो डिक्टेटर राइटर, किरदार तव्हां खां नथा बग़ावत कनि। सभु डिक्टेटर न हूंदा आहिनि, किरदार बग़ावत कंदा आहिनि बिल्कुलु न। पर जेको आहे सो मूंखे कलीम जी ॻाल्हि सही थी लॻे, मूंखे इहो अख्तर जी न ॻाल्हि इहो अमल ख़ुदि बि क्रिएटिविटी जो हिसो आहे। ईअं न आहे त उनखे तव्हां उन तख़लीक़ियत खां ॿाहिरि था करियो, इहो ख़ुदि उन जो हिसो आहे जेको तव्हां सॼो उणत करियो था उन में। इन मामले में मां ऐं अख्तर पोल्स अपार्ट आहियूं ऐं जेको आहे सो असां जेको आहे सो इन में थोरो डिफरेंस ऑफ ओपिनियन रखंदा आहियूं हमेशह। ऐं मां कॾहिं बि इहो न चवंदो आहियां त
जेको राइटर आहे उनजे हथनि मां जेको आहे सो किरदारु स्लिप थो थी वञे। हिकिड़े फिक्शन में हिकिड़ो फिक्शनल किरदारु, उनजी सॼी जेको हू आहे लाइफ, उहा क्रिएटर जे हथ में आहे। जेको राइटर आहे उहो चाहे त उनखे उथारे विहारे, उहो उनजे हथनि मां न निकिरणु घुरिजे। इहो जेको आहे सो अख़्तर तव्हां जेको आहे सो ग़लति न निकिरणु घुरिजे वारी अलॻि ॻाल्हि आहे, निकिरी वञणु अलॻि ॻाल्हि आहे। न निकिरणु सलीम, आऊं तव्हांखे वॾनि जेके इंटरनेशनल जेके वॾा नक़ाद आहिनि न, उन्हनि मां तव्हांखे हवालो ॾींदुसि त कीअं जेको आहे किरदारु जेको आहे उहो राइटर खां कुझु ॻाल्हियुनि में बग़ावत कयो। ईअं न जो मुकमिल तौर ते ईअं कोन्हे को, पर राइटर जॾहिं लिखे थो, राइटर सोचे थो त मूंखे हिन ते 10 पेज लिखणा आहिनि, ऐं किरदारु चए थो त मूंखे 15 पेजनि खां अॻे तूं छॾे त ॾेखार, ऐं तव्हां मजबूरन 15 पेज लिखो था। इहा इन क़िस्म जी बग़ावत किरदारु कंदा आहिनि। सर हिकिड़े इन ते वरी हिकिड़ी तवील हिकिड़ी स्ट्रीम पाण कंदासीं जंहिंजो टॉपिक इहो ई हूंदो। बिल्कुलु कंदासीं। हा बिल्कुलु थियणु खपे, असीं तयार आहियूं। ओके असां मैडम अख़्तर तव्हां माइक म्यूट कजो प्लीज़। असां मैडम ॾे हलूं था। मैडम तव्हांजा हिन स्ट्रीम जे हवाले सां क्लोज़िंग रिमार्क्स, पोइ असां जेको आहे सो एंड था कयूं। मूंखे अख़्तर जी ॻाल्हि तव्हां हिकिड़ी तरीक़े सां सही था चओ त किरदारु नाविल निगाह जे हथ में हूंदा आहिनि। ॿोधी जेको लतीफ़ आहे न, मूंखे महसूसु थियो जॾहिं मां लिखियुमि पिए त ॿोधी लतीफ़ वारी कहाणी, वियतनाम, पोइ ॿुध मत, पोइ ॿोधी लतीफ़ खे सभु कुझु सम्झाइणो हुयो। ॿोधी लतीफ़ हिकिड़े अहिड़े हुन वटि एॾो एम्पावरमेंट ऐं एजेंसी अची वई जो हू मूंखे डिक्टेट करे पियो त हाणे मूंखे हिते खणी हले, मूंखे एतिरो पुनाए त पूरो थिए, मुंहिंजो किरदारु पूरो थिए। ॿिया किरदार जेके हुया न उन्हनि खे मूं पाण हलायो पिया। आई फेल्ट इट। इहा मूंखे महसूसु थी आहे शइ। हींअर जॾहिं मूंखे अख़्तर चयो आहे त मूंखे हुनजी इहा ॻाल्हि वणी त जेकी तवालत नाविल खे मिली आहे न, जंहिंमें ॿुध मत में, बिकॉज़ ॿुध मत स्टार्टेड डिक्टेटिंग मी, एंड देन ॿोधी लतीफ़्स कैरेक्टर मूंखे पूरो खोलणो हो हुनखे। आई ट्राई टू ओपन इट, ऐं उहो खुले न पियो जेसिताईं वियतनाम वार नथी खुले। उहो खुले न पियो जेसिताईं पूरो ॿुध मत नथो खुले। उहो खुले नथो जेसिताईं हू सॼो पंहिंजो फ़िक्र नथो बयानु करे। सो मूंखे इहा ॻाल्हि मुंहिंजे हथ में बि हुयो ऐं मुंहिंजे न बि हुयो। कलीम तव्हांजी ॻाल्हि सही आहे त राइटर पाण बाख्तियार हूंदो आहे, पर बेअख्तियारी ऐं बाख्तियारी गॾु हुई, अख्तियारी बेअख्तियारी गॾु हुई। दिस इज़ वॉट आई थिंक। मां सम्झां थी त मूंखे तव्हां सभिनी जो जेको तज्ज़ियो आहे हिन नावल ते ॾाढो मुंहिंजे लाइ इनलाइटनिंग आहे। एंड अकबर साहब हमेशह मेंटर आहिनि, ऐं शायदि मूंखे लॻे थो त perhaps a mentor is always a mentor. So your role हुन जो हमेशह हूंदो। and I hope now I'm happy that next जॾहिं नावल लिखंदसि त आउं छपजण खां पहिरीं तव्हां टिनी खे ज़रूरु पढ़ाईंदसि। सो आख़िर आउं इहो ई चवंदसि त मूंखे पाण ते हैरानी आहे त मुंहिंजो जेको हीउ टाइम हुयो, मुंहिंजो एॾो घण रुखियूं मूं वटि पेचीदगियूं हुयूं, अजीब सरशारी हिन नावल मूंखे ॾिनी त मुंहिंजो तख़लीक़ियत जो बहितरीन दौर हो। इवन जेका मूं PhD कई आहे उहो टोटली नओं टॉपिक आहे। सो उन वक़्तु उहो सॼो 3-4 शयूं गॾु हलंदे शायदि मां सम्झां पई कहाणी, शायदि मां सम्झां पई ॿुधमत, शायदि मां सम्झां पई मीनतोख जी जर्नी that took me to complete it, and it was a very beautiful, पेचीदा, very painful period. ऐं कहाणी बि ॾाढी पेनफुल हुई। मे बी इट इज़ प्रिमोनिशन, इट वॉज अ काइंड ऑफ प्रिमोनिशन हिकिड़े हवाले खां। ऐं जॾहिं पूरो लिखी मूं पूरो कयो, उनखे 3-4 साल हाणे थी विया आहिनि, अक्सर सोचींदी आहियां why I wrote it, how it happened, as if someone else inside me did it. मां तव्हां सभिनी जी शुक्रगुज़ार आहियां। तव्हांखे जस हुजे त तव्हां इन मौज़ूअ ते प्रोग्राम करियो पिया। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त तव्हांजो जेको बि लूज़ नेट और वेल नेट इंस्टीट्यूशन आहे जंहिंजे बुनियाद ते तव्हां इहे प्रोग्राम कयो था, हिकिड़ो एनुअल कैलेंडर डिस्क्लोज़ कयो सभिनी ताईं, ऐं पार्टिसिपेट करियूं, असीं नॉवेल्स रिव्यू करियूं, कहाणियूं पढ़ूं। एंड आई वुड ऑल्सो लाइक टू पार्टिसिपेट, पर मूंखे थोरो टाइम खपंदो आहे। का शइ मूंखे उन ॾींहुं मूंखे अख़्तर पंहिंजूं कहाणियूं मोकिलियूं ऐं जहाज़ में ISVS पे मुख़्तलिफ़ चांहि ते, उन विच में जहाज़ में ज़ाहिर ॿियो को कमु कोन। वॉज रीडिंग अख़्तर स्टोरी, आई वॉज थ्रिल्ड, एंड मूं सोचियो त अख़्तर जे कहाणियुनि ते आउं ॻाल्हायां। सो ईअं आउं कलीम खे बि पढ़ंदसि, ॿियनि दोस्तनि खे पढ़ंदसि, ऐं इहो हिकिड़ो गैप आहे that I haven't been doing. So मूंखे लॻे थो it is going to be a good platform for me as well.
if you tell me in advance at what I have to read and to talk on. Thank you. Madam, you are always welcome. We go live and live stream on every Saturday at 7 p.m. and I will share the link with you. And you are always welcome. And we announce the topic in advance so that we have a whole week to prepare on that. The Thank you जीअं so much. असां And if I have the book, if I have the material, if you circulate the material online as जी जी well, जी the जी mundo असां उहो कराई कोशिशि मतिलबु कंदासीं त उहा बुक्स जेको आहे सो जेके बि असांजा पैनलिस्ट आहिनि उन्हनि ताईं अवेलेबल हुजे एंड यू आर ऑलवेज वेलकम इवन इफ यू टू डिस्कस एनीथिंग जर्नल तव्हां उन में बि तव्हां असांजे लाइव स्ट्रीम्स में अची असांखे सजेशन्स ॾेई सघो था ऐं तव्हां जेको आहे सो असांजे हिन नॉवल जे हवाले सां ख़ासि करे असां ही स्ट्रीम्स कंदा आहियूं त तव्हां उन हवाले सां ज़रूरु असांखे जॉइन कंदा कयो it would be an honor for us madam Thank you so much. Meherbani Dandi. Thank you. thank you okay दोस्तों असां ही जेको आहे सो सिंधी नॉवल में थींदड़ तजुर्बनि जे हवाले सां 8वीं स्ट्रीम हिते एंड करे रहिया आहियूं अॼु असां मैडम डॉक्टर सहर गुल भट्टी साहिबा जे नॉवल इश्क तमाम ब्रह तमाम ते ॻाल्हायोसीं ऐं हिन डिस्कशन में असां सां गॾु साईं अकबर लिगारी साहब हुआ मैडम सहर गुल भट्टी साहिबा हुयूं अख्तर हफ़ीज़ साहब हुआ ऐं सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो दोस्तो ईंदड़ हफ़्ते जेको आहे सो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे आराधनी नॉवल मैडम ज़ुबैदा बिरवाणी जो असां उन ते पैनल डिस्कशन कंदासीं पर दोस्तो हिकिड़ी अनाउंसमेंट आहे त असां सैटरडे बदिरां इहा जेका स्ट्रीम आहे फ्राइडे ते कंदासीं हिकिड़ी स्ट्रीम छो जो अयाज़ मेलो शुरू थियण वारो आहे फ्राइडे खां ऐं उन में जेको आहे सो असां हिकिड़ी स्ट्रीम फ्राइडे ते कंदासीं हिन नॉवल जेको आहे मैडम ज़ुबैदा वारो उहो फ्राइडे ते कंदासीं ऐं बाक़ी जेके असांजो स्ट्रीम्स हूंदियूं उहे रेगुलर टाइम ते सैटरडे ते ई थींदियूं दोस्तो तव्हां सभिनीनि जी वॾी वॾी महिरबानी जीए सिंध जीए सिंधी ॿोली